बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में और सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम हिन सुबुह मेहरान जी स्क्रीन तव्हांखे क़बूल पवे। सुबुह मेहरान जो ही अंगण ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो अव्हांखे ख़बर आहे तरीक़ेकार प्रोग्राम जो जहिड़े तरीक़े सां आहे। तव्हीं बि प्रोग्राम में शामिल थी सघंदा आहियो। स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे, सो डायल कजो, प्रोग्राम में शामिल थिजो। अॼु सूमर जो ॾींहुं ऐं 2 ॾींहं विच में गेप 2 ॾींहंनि जो मिलंदो आहे, त थोरो मूंखे लॻंदो आहे त 2-4 ॿियूं एक्टिविटीज़ ऐं पोइ वरी तमामु कमकार जेको आहे न उहे सुठे तरीक़े सां पाण कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे सुठे ऐं सुहिणे अंदाज़ सां सरअंजाम ॾियूं तमामु कमनि कारनि खे। अच्छा नाज़रीन, अॼु जो जेको ॾींहुं आहे हूअं बि अॼु अक़लियतुनि जो ॾींहुं आहे। पाण ॼाणूं था त असां जंहिं मुल्क में रहूं था, हिकिड़ो साइड असांजो पाण जॾहिं परचम खे ॾिसंदा आहियूं न, पंहिंजे फ्लैग खे ॾिसंदा आहियूं, साओ रंग ऐं अछो रंग असांखे उहो अहसासु ॾियारे रहियो हूंदो आहे त अक़लियतुनि जो बि एतिराम करिणो आहे। ऐं सिंध जी सरज़मीन उहा सरज़मीन रही आहे जिते हमेशह भाईचारो रहियो आहे, जिते हमेशह उहा मुहबत रही आहे, जिते हमेशह असां ॾाढो वेलकमिंग रहिया आहियूं। असां हर क़ौम खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में वेलकम बि चयो आहे। सभिनीनि सां असां ॾाढे सुहिणे अंदाज़ में हलण जी हिकिड़ी जेका आहे न उहा ईअं खणी चऊं त हिकिड़ी बॉन्डिंग असांजी सुठी रही आहे। सो अक़लियतुनि जो ॾींहुं आहे ऐं ॾाढो सुहिणे अंदाज़ में पाण हिन ॾींहं खे बि सेलिब्रेट कंदा आहियूं। उन्हनि जा हक़ ऐं तमामु उहे शयूं जिन ते ॻाल्हाइणु घुरिजे, मुख़्तलिफ़ असांजे प्रोग्राम्स में उन्हनि ते ॻाल्हाए बि पाण चुका आहियूं। ऐं रक्षा ॿंधण बेसिकली चयो वेंदो आहे सिंधीअ में रक्षा ॿंधण। सो ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में इहो ॾींहुं सेलिब्रेट थींदो आहे। भेनरूं भाइरनि खे जेको आहे सो हिकिड़ो बैंड ॿधंदियूं आहिनि, राखी ॿधंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो पोयां जेको कॉन्सेप्ट आहे उहो बि मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे त भाइर हमेशह भेणुनि जी रक्षा कंदा आहिनि ऐं भेणूं हमेशह दुआगू हूंदियूं आहिनि पंहिंजे भाइरनि जे लाइ। भाउ ऐं भेण जो रिश्तो ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो अनमोल रिश्तो हूंदो आहे। भेनरूं हमेशह पंहिंजे भाइरनि जे मुस्तक़बिल जे लाइ, उन्हनि जी ख़ुशियुनि जे लाइ दुआगू रहनि थियूं ऐं हमेशह उन्हनि जी ख़ुशियुनि में ख़ुशि रहनि थियूं। सो इहो ॾींहुं बि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में, इहो त्योहार ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में सेलिब्रेट थींदो आहे। जॾहिं अक़लियतुनि जी ॻाल्हि करियां थी त पाण ॾिसंदा आहियूं, पाण यूनिवर्सिटीज़ में ॾिसूं, इंस्टीट्यूट्स में ॾिसूं, पर असां पंहिंजी हूअं बि रवाजी ज़िंदगी में बि हिकु मुस्लिम छोकिरी जेको आहे सो हिकु हिंदू छोकिरे खे राखी ॿधी रही हूंदी आहे। सो इन तरह जो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट मिले थो असांजी सिंध में, इहो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। सो भाउ ऐं भेण जे रिश्ते ते हूअं बि जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। ऐं ॾाढो ख़ूबसूरत इहो ॿंधण आहे, ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो रिश्तो आहे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण थोरो कोशिशि कंदासीं त असां जेको आहे सो तालीम ते बि ॻाल्हायूं ऐं मेहरान टेलीविज़न जो हिकिड़ो अव्हांखे ख़बर आहे त स्लोगन बि रहियो आहे तालीम जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। अॼु जो प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में इनशाअल्लाह अव्हां ताईं पहुचंदो। स्कूल्स बि रवां दवा आहिनि। स्कूल्स पाण खे सभु ॼाणूं था त जून ऐं जुलाई खां पोइ सुठे नमूने सां स्टार्ट थी चुका आहिनि। ऐं लतीफ़ सरकार जो मेलो ऐं उर्स मुबारक प्रोग्राम उन ते कंडक्ट करे चुका आहियूं। 2 प्रोग्राम्स पाण कंडक्ट कया आहिनि उन हवाले सां ऐं ॾाढे सुठे हिकिड़ो ऑर्गेनाइज़्ड वे में उहे प्रोग्राम्स बि अव्हां ताईं पहुता। आख़िरी रस्मूं हली रहियूं आहिनि लतीफ़ सरकार जो उर्स मुबारक जूं ऐं तमामु कॉन्फ्रेंसिस ऐं तमामु गॾिजाणियूं पाण उहे बि ॾिठियूंसीं। राग रंग बि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण ॾिठोसीं। सो ही उर्स पंहिंजी आख़िरी रस्मुनि जी तरफ़ वञी रहियो आहे। मां आयल जेका मुंहिंजी मुअज़्ज़िज़ महिमान आहे उनजो तारीफ़ मां कराइणु चाहींदमि। असल में ॻाल्हि कुझु इन तरह आहे त हुन सां ॾाढी हुज आहे ऐं हुन सां हिकिड़ो सुठो दोस्ती वारो ऐं भेणुनि वारो रिश्तो आहे। नंढपण खां ईअं चऊं त असां जेको आहे हिक ॿिए खे सुञाणूं था, असांजो नंढपण गॾु गुज़रियो आहे, त इहो चवणु को असांजो मुंहिंजो वधाउ न हूंदो। मुंहिंजे प्रोग्राम में जेका अॼु बाहिम्मत छोकिरी मौजूदु आहे, न्याणी मौजूदु आहे, सिंध धरती जी ॼाई मौजूदु आहे, उनजो नालो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। बेनज़ीर उनजो नालो आहे। बेनज़ीर शेख साहिबा असां गॾु मौजूदु आहे। थोरो बेनज़ीर जे कम ते ॻाल्हाईंदमि। हूअं बेनज़ीर जूं महिनतूं ॾाढियूं आहिनि ऐं तमामु सुठो अकेडमिकली बि उनजो हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़ो ईअं चवां त हिकिड़ो सुठो बैकग्राउंड रहियो आहे, ॾाढो स्ट्रॉन्ग बैकग्राउंड रहियो आहे। तालीम तरबियत
तरबियत उनजी ॾाढी सुठी रही आहे। बेनज़ीर स्टार्टिंग में जेको आहे सो पंहिंजी BS सिंध यूनिवर्सिटी मां 4 सालनि जी कंटिन्यूअसली हुनजो हिकिड़ो सुठो सफ़रु रहियो आहे। उन खां पोइ माठ करे न वेठी मुख़्तलिफ़ इदारनि में उहा कमु कंदी रही आहे। हुनजो हिकिड़ो पंहिंजो बि ॾाढो सुठो इदारो आहे, सर्व ह्यूमैनिटी टुगेदर। पाण ॾिसंदा आहियूं त उनजा जेके बि तमामु कमकार आहिनि, जेके बि एक्टिविटीज़ आहिनि, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हली रहियूं हूंदियूं आहिनि। फ्री स्कूल बि पाण हलाईंदी आहे, जामशोरो में उहो स्कूल मौजूदु आहे ऐं तमामु हिकिड़ो सुठो ॿारनि जो अंग उते मौजूदु आहे ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उहो स्कूल हली रहियो हूंदो आहे। जॾहिं बि वीडियोज़ ॾिसंदी आहियां, जॾहिं बि मुख़्तलिफ़ फ़ोटोज़ ॾिसंदी आहियां या सुठियूं शख़्सियतूं जॾहिं उते विज़िट कंदियूं आहिनि त दिलि सां मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ॾाढा सुठा भलाईअ जा कमु करे रही हूंदी आहे बेनज़ीर जा मुख़्तलिफ़ विज़िट्स रहंदा आहिनि। ओवरऑल सिंध में पाण मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदी आहे ऐं ऑब्ज़र्व कंदी आहे, जिथे जिथे नीडी माण्हू उनखे नज़र अचनि था, जिथे जिथे उनजी पहुच आहे उते उन्हनि जी मदद कंदी रहंदी आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे, ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त MPhil बि बेनज़ीर कई आहे ऐं उनजा इरादा ॾाढा मज़बूत आहिनि, ॾाढी पुरजोश आहे। PhD जो हुनजो इरादो आहे। हिन वक़्तु बि जिथे पाण पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे, ज़रूरु मां काउंट कराइणु चाहींदमि। लेक्चरर इंग्लिश एट द सूफ़ी इंस्टीट्यूट लोआरी शरीफ़ ऐं पाण कोऑर्डिनेटर आहे लैंग्वेज सेंटर आहे उते। सो बेनज़ीर खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग बेनज़ीर। Thank you so much for inviting. Yes, thank you so much for your valuable time. मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे बेनज़ीर तव्हांखे हिते ॾिसी करे ऐं आई थिंक त मुंहिंजो को बि इंट्रोडक्शन में वधाउ न हुयो। नंढपण बि असांजो ॾाढो सुठो गुज़रियो आहे, स्कूल टाइम बि ॾाढो सुठो गुज़रियो आहे, कॉलेज में बि असां हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया आहियूं। हा, थोरो सीनियर ऐं जूनियर वारो डिफरेंस रहियो आहे। सो हूअं बि ॾाढी ख़ूबसूरत पाण इंसानु आहे, ॾाढी प्यारी पाण छोकिरी आहे ऐं हुनजा तासुरात, हुनजा ख़्यालात ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। बेनज़ीर हिकिड़ो सिंपल सवाल पुछंदी आहियां, मॉर्निंग कीअं हूंदी आहे? बेनज़ीर जी मॉर्निंग कीअं थिए थी? अच्छा, मुंहिंजो अगरि रूटीन जी ॻाल्हि कजे त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त सुबुह जो सवेर उथिजे ऐं जॾहिं सुबुह जो सवेर उथण सां आगाज़ कंदी आहियां त थोरो मी टाइम हूंदो आहे, छो करे उन वक़्तु मूं वटि फ़ोन कॉल्स मैसेजिस थोरा घटि हूंदा आहिनि ऐं हूअं बम्बार्टमेंट हूंदी आहे मैसेजिस जी, फ़ोन कॉल्स जी, त डाइवर्टेड जाम रहंदी आहियां, डिस्ट्रैक्टेड बि रहंदी आहियां काफ़ी हद ताईं। त पोइ मॉर्निंग टाइम मूंखे लॻंदो आहे त इहो मी टाइम आहे, मूंखे केरु कॉल नथो करे, केरु मैसेज नथो करे, मां का बुक रीडिंग करे वठंदी आहियां, चांहि पी वठंदी आहियां ऐं थोरो चहलकदमी करे वठंदी आहियां। सो इन हिसाब सां ईज़ी हूंदी आहियां मॉर्निंग जे टाइम ते, नमाज़ पढ़ी करे पोइ वरी थोरो रेस्ट करे वठंदी आहियां। तमामु तमामु सुठो। अच्छा बेनज़ीर, अॼु जे प्रोग्राम में ईअं खणी चऊं त रिवाइंड टाइम आहे, थोरो स्टार्टिंग खां पाण स्टार्ट कंदासीं। नंढपण जूं शरारतूं, स्कूल, बाबा या मां जी शफ़क़त, मां चाहींदसि त हिन ते तव्हां ॻाल्हायो। अच्छा, मुंहिंजा 4 वॾा भाइरनि मूंखां, मां हिकिड़ी नंढड़ी भेण आहियां। सो उहो लाड, उहो प्यारु मूंखे नंढाइप खां वठी मिलियो, छो जे करे हिकिड़ी भेण हुजे ऐं उहा बि नंढी हुजे त तव्हां सम्झी सघो था त उनखे केतिरो प्यारु मिलंदो आहे, अम्मा बाबा जे तरफ़ां बि ऐं भाइरनि जे तरफ़ां बि। सो उहो रहियो हिकिड़ो टाइम पीरियड। बाक़ी हिकिड़ो जीअं चइजे त शरारती ॿार मां न हुयमि, मां शुरू खां वठी संजीदा, माना हमेशह मुंहिंजी टू डू लिस्ट नंढाइप में ई ठहियलु हूंदी, क़ुर ते वञिणो आहे, मदरसे वञिणो आहे, हिन सां मिलणो आहे, हुते वञिणो आहे। सो उहो मुंहिंजो टाइम पीरियड इलाही प्रोडक्टिव मां चवंदी आहियां त गुज़रियो। नंढाइप खां वठी मां डिफरेंट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हुयमि। पाण जॾहिं मूंखे यादि आहे जॾहिं मां 3-4 क्लास में हुयमि त असांजा कुझु पाड़े वारा ई हुआ, किन खे मां ट्यूशन पढ़ाईंदी हुअमि, किन खे मां क़ुर पढ़ाईंदी हुअमि। त माना कुझु न कुझु मूंखे मसरूफ़ियत हूंदी, टू डू लिस्ट हूंदी। सो उहो कम में ईअं सम्झो त मां शुरू खां वठी इन्वॉल्व रही आहियां। अगरि अम्मा बाबा जी शफ़क़त जी ॻाल्हि कजे त मुंहिंजो बाबा एतिरो प्यारु छो न कंदो हुयो, त उहो हुन सख़्ती ॾेखारी ऐं मां चवंदी आहियां त अगरि उहा सख़्ती मूंखे कॾहिं न मिले हा न त अॼु मां एतिरी सुधरियल न हुजां हा। त मूंखे बाबा हमेशह जेको आहे सो हिकिड़े लिमिट में रखियो, बाबा हिकिड़ी सख़्ती ॾेखारी ऐं बज़ाहिर शफ़ीक पी न हुया, बज़ाहिर त उन ॻाल्हि जो अहसासु ॾाढो थियो। त पोइ मां अम्मी सां घणी अटैच हूंदी हुअमि ऐं ॿी हिकिड़ी छोकिरी हूंदी हुअमि त उनजो जेको हूंदो आहे जेंडर टू जेंडर वारो इंटरेक्शन, त छोकिरा पप्पा सां गॾु ॿाहिरि वञनि था या कीअं, मां अम्मी सां गॾु आहियां, त उन हिसाब सां हिकिड़ो थियो। पर लेटर ऑन त मां अम्मी सां घटि क्लोज़ थियमि ऐं बाबा सां घणी क्लोज़ थी वियमि। सो अपब्रिंगिंग में इहे चेंजिस
ईंदियूं वयूं। बाक़ी हिकिड़ो जीअं घर जो माहौल हुयो उहो सपोर्टिव रहियो शुरू खां वठी, बिकॉज़ जेके तजुर्बा थियणा हुया उहे मुंहिंजे वॾनि ॿारनि ते थी चुका हुया, त मुंहिंजे लाइ इलाही रोड मैप्स जेके आहिनि न उहे क्लियर हुया। जी, हिनखे ईअं करिणो आहे, वॾा ॿार जिन स्कूलनि में पढ़नि था, जंहिं मदरसे में पढ़नि था, जंहिं ट्यूशन ते पढ़नि था, हिनखे बि उते वञिणो आहे। सो मूंखे फ्रॉम द वेरी फर्स्ट डे ईअं न त ख़बर हूंदी मां कहिड़े स्कूल में पढ़ंदमि, मां कहिड़े मदरसे में वेंदमि, मुंहिंजो कहिड़ो सर्किल हूंदो, मूंखे ख़बर हूंदी त मुंहिंजे ॿारनि खे किथे वञणु अलाउ न आहे, माना मूंखे बि उते वञणु अलाउ न आहे। सो इहे शयूं क्लियर हुयूं, नंढे हुजण जो मां इहे फ़ाइदा वरिता। सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा, जीअं त बेनज़ीर तव्हां पंहिंजी ज़ुबानी चयो त सभु कुझु डिसाइडेड हुयो न, बाबा सभु कुझु हिकिड़ो न चऊं त लाइफ जो पैटर्न ठाहे ॾिनो त हीअ करिणो आहे, हीअ करिणो आहे, त केतिरो ज़रूरी हूंदो आहे पेरेंट्स जो मुकमल ध्यानु हुजणु? इलाही ज़रूरी हूंदो आहे। अगरि फॉर सपोज़ तव्हां नंढाइप में हिकिड़ी असां ॻाल्हि पढ़ंदा आहियूं त नंढाइप खां ई फ़ैसिला करणु सेखारजनि ॿारनि खे ऐं उन्हनि खे आज़ादी ॾिजे फ़ैसिले करण जी, त मां चवंदी आहियां हिन में पार्शल आज़ादी ॾिजे, पार्शल फ्रीडम ॾिजे, हुन में पंहिंजो इनपुट ज़रूरु रखिजे ऐं उन्हनि ॿारनि खे कन्विंस कजे त अगरि मां तव्हां लाइ हीअ शइ सोची आहे त हुन में तव्हां लाइ केतिरी केतिरी बहितरी आहे। हुननि खे डिसीशन मेकिंग जो पावर तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां उन्हनि खे प्रोस ऐं कॉन्स ॿई ॿुधाईंदो उन डिसीशन जा जेको तव्हां उन्हनि लाइ कयो आहे। ऐं ॿार आहिनि अक्सर प्रपोज कंदा आहिनि त भई मुंहिंजो दोस्त हिन स्कूल में पढ़े थो, मां हिते पढ़ंदमि, मुंहिंजो दोस्त हिन अकेडमी में पढ़े थो, मां हिते पढ़ंदमि, त ॿार अगरि वालिदेन खे न पढ़ाइणो हूंदो आहे उते त उन्हनि खे सप्रेस कंदा आहिनि, तूं चुप करे वेह, जेको मां चयो उहो ई थींदो। असांजे घर में अहिड़ो को माहौल न हुयो, हू कन्विंस कंदा, अहिड़ो ट्रिकली कन्विंस कंदा त वञिणो ई पवंदो, पर उहो हुयो त डिसीशन मेकिंग अची वई, हू प्रोस ऐं कॉन्स अहिड़े हिसाब सां ॿुधाईंदा त असां कन्विंस थी वेंदा हुआसीं। सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। अच्छा, स्कूल जो माहौल कीअं रहियो नंढपण में, स्कूल में छा छा सिखण जे लाइ मिलियो, हुन खां पोइ घर जी ट्रेनिंग कीअं रही? अच्छा, अगरि मां ॻाल्हि कयां त मां नर्सरी खां वठी इंटर ताईं 14 साल हिकिड़े स्कूल में पढ़ियमि, मेहरान यूनिवर्सिटी पब्लिक स्कूल में पढ़ियमि। ऐं जंहिं स्कूल में तव्हां 14 साल पढ़ंदा आहियो न, त उतां जो गार्ड खां वठी, कैंटीन वारे खां वठी, हर टीचर, क्लार्क, पटे वालो सभु तव्हांखे सुञाणींदा आहिनि। त मूंखे उहे ॾाढा प्रिविलेजिस रहिया हुआ न, दादागिरी कई हुअमि पूरी पंहिंजे स्कूल टाइम में। कॉलेज बि उतां ई थियो। त अगरि ॾिसजे त हिकिड़ो ॿारु जंहिंखे सभु सुञाणनि था, उनखे फॉर सपोज़ को मेहरान यूनिवर्सिटी में इवेंट थिए थो, उन्हनि खे 2 ॿार खपंदा हुया पंहिंजा रिप्रेज़ेंटेटिव्स। 14 अगस्त जो इवेंट आहे, 2 ॿार तयारु करे मोकिले छॾियो हिन स्पीच लाइ, 2 ॿार तयारु करे मोकिलियो, त हुननि में हिकिड़ो ॿारु मां हूंदी हुअमि। त बेनज़ीर ईंदी, हिनखे कुझु बि चवंदासीं हीअ मिंट में तयारी करे वठंदी, ऐं आहे बि जामशुरे जी। सो कुझु ईअं ॿार होशियारु हूंदा, प्रोमिनेंट हूंदा, पर उहे हैदराबाद जा हूंदा, कंहिं छुट्टी वारे ॾींहं ते कोई इवेंट थिए थो त उन्हनि लाइ अचणु पॉसिबल न हूंदो, बस न हलंदी या कुझु हिन हिसाब सां हिननि खे ख़बर हूंदी आहे जामशुरे में रहे थी, साम्हूं रहे थी, त उहो जल्दी अप्रोचेबल जीअं हूंदो आहे न हिकिड़ो माण्हू, असेसेबल या चओ त अप्रोचेबल हूंदो आहे, उहो मां ॿारु रहियमि शुरू खां वठी। ऐं पप्पा बि ईंदो वेंदो हुयो ड्रॉप करणु, पिक करणु, त हुननि खे ख़बर हूंदी त हिन लाइ कन्वेंस जो बि इशू न थींदो अगरि बस न हली उन ॾींहुं त। पोइ इहो सिस्टम थियो त मूंखे हुननि पाण स्टेज ॾियणु शुरू कई, हिन शइ लाइ बेनज़ीर तयारु थी वञनि। 7-8 खां वठी माना मां स्टेज ते ॾाढी प्रोमिनेंट रहियमि हर इवेंट में, त उन मूंखे एक्सपोजर ॾाढो जल्दी ॾेई छॾियो। ॻाल्हाइण जो हुनर जीअं चइजे, कॉन्फिडेंस थी वेंदो आहे, हिकिड़ी तव्हांखे स्किल हूंदो आहे, तव्हांखे नॉलेज हूंदी आहे, पर तव्हांखे स्टेज घटि मिलंदो आहे त तव्हांजो उहो कॉन्फिडेंस ज़ाहिर न थी सघंदो आहे, एक्सपोजर तव्हांजो लिमिटेड थी वेंदो आहे। उहो एक्सपोजर जेको आहे सो मुंहिंजो शुरू खां ई वठी उहो क्रेडिट स्कूल खे ई आहे, त उन्हनि मूंखे एक्सपोजर ॾिनो ॾाढो सुठो। हाणे उहे कॉन्सेप्ट त यादि न आहिनि, पर मूंखे यादि आहे त असांजी हिकिड़ी टीचर हूंदी मैम लक्ष्मी, मैम लक्ष्मी हिकिड़ो ॾाढो सुठो अर्सो ॾिनो मेहरान स्कूल खे, पर बिल्कुलु। ऐं जॾहिं मां 8 क्लास में हुअमि तॾहिं हू क्लास टीचर हूंदी असांजी, ऐं इंग्लिश बि पढ़ाईंदी हुई। मुंहिंजो जेको असुल सर्विसिस जो सोशल वर्क जो आगाज़ 8 क्लास खां थियो आहे, ऐं मां पहिरीं अख़बारुनि में लिखंदी हुअमि। जॾहिं मां 8 क्लास में हूंदी हुअमि, 2013 जी ॻाल्हि आहे, त मां जीजल में, काविश में अख़बारुनि में लिखंदी हुअमि। त जेको मुंहिंजो पहिरियों आर्टिकल हुयो त तब्दीली जी शुरूआति पंहिंजे पाण खां कजे, जेको काविश में छपियो हुयो हाइड पार्क में, मूंखे अॼु बि यादि आहे, ऐं हुनजी कटिंग काफ़ी अरसे ताईं पप्पा संभाले रखी हुई। सो उन खे 20-30 दफ़ा लिखाइण में, पॉलिश करण में, ऐं उन तरह सां उनखे हिकिड़ी आर्टिकल वारी शक्ल ॾियण में जेको हथु हुयो मैडम लक्ष्मी जो हुयो। उन ई मूंखे चयो त भई तूं लिखंदी रहो, ॾाढो सुठो थी लिखी,
जे हिकिड़ो हूंदो आहे न पुशअप हिकिड़ी हूंदी आहे ॿी मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे हुनजी अम्मी बि हुनखे प्रूफ रीड कयो हुयो पर मेनली मूंखे मैम लक्ष्मी जी सपोर्ट हुई सही ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो तमामु सुठो बेनज़ीर जॾहिं असां स्कूल लेवल खां थोरो अॻियां वधंदा आहियूं त असां वटि जेको आहे न हिकिड़ा ऑप्शन्स हूंदा आहिनि पोइ कॉलेज वारो जेको ज़िंदगी जो हिकिड़ो अहम हिसो हो उहो कीअं गुज़रियो अच्छा कॉलेज अच्छा मां अगरि 9th मैट्रिक जी ॻाल्हि कयां तॾहिं मूंखे पॉलिटिक्स जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो ऐं मां शुरू खां वठी न्यूज़ में इन्हनि शयुनि में ॾाढी इंट्रस्टेड रही आहियां मूंखे बसि इहो लॻंदो तॾहिं एतिरी अवेयरनेस न हूंदी त हीअ जेकी न्यूज़ में जेकी पॉलिटिक्स आहे बसि एतिरी पॉलिटिक्स हूंदी आहे त मूंखे तकरीरूं करण जो शौक़ु हूंदो मां चवंदी हुयमि मां वॾो पॉलिटिशियन थींदसि ऐं तकरीरूं कंदसि ठीकु आहे पर विद द पैसेज ऑफ टाइम जॾहिं शयुनि खे सम्झणु शुरू कयो विच में मुंहिंजो वरी जज थियण जो बि ॾाढो शौक़ु थियो इन 8-9 वारो टाइम ड्यूरेशन मां ॿुधायां थी जॾहिं तव्हां खां पुछंदा आहिनि सभु त तव्हां वॾा थी छा थींदो त पोइ मां कंहिंखे इन टाइम ड्यूरेशन में ॿुधाईंदी हुयमि त मां जज थींदमि वॾी थी वरी 9th मैट्रिक वारे ड्यूरेशन में मां उन्हनि खे ॿुधाईंदी हुयमि त मां वॾी थी पॉलिटिशियन थींदसि उनखां पोइ जीअं ई मां कॉलेज वारे टाइम पीरियड में आयमि त सभिनी अकेडमीज़ जॉइन कयूं कंहिंखे ख़बर हुई त मूंखे इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में वञिणो आहे कंहिंखे ख़बर हुई मेडिकल यूनिवर्सिटी में MCAT जी तयारी करणी आहे ECAT जी तयारी करणी आहे हीअं करिणो आहे हूअं करिणो आहे त हिकिड़ो जीअं पीयर प्रेशर हूंदो आहे न त मूं बि हिकिड़ी अकेडमी सोसाइटी में जॉइन करे छॾी हुई जामशोरे में ई त उनखां पोइ उते सभु ECAT जी तयारी कनि सभु MCAT जी तयारी कनि ऐं मां मेडिकल चूज़ करे चुकी हुयमि फर्स्ट ईयर में त पोइ मां बि वन वे और अनदर वे डायरेक्टली और इनडायरेक्टली मां उन रेस जो हिसो थी वियसि सही ऐं पोइ मां मेडिकल जी तरफ़ वियमि मेडिकल जी टेस्ट ॾिनी उन में सिलेक्शन न थी ऐं उनखां पोइ वरी मूं रीअटेम्प्ट बि ॾिनो पर उनखां पोइ बि न थियो मुंहिंजो शुरू खां वठी सोशल साइंसिस इन्हनि शयुनि में घणो शौक़ु हुयो पर मां चवंदी न हिकिड़ो फॉर अ वाइल तव्हां उन शइ जो हिसो थी वेंदा आहियो ऐं जॾहिं असां हाणे त पेरेंट्स खे बि ॾाढी अची वई आहे अवेयरनेस ऐं ॿारनि खे सोशल साइंसिस वग़ैरह इन्हनि शयुनि लाइ बि प्रमोट कनि था कॉमर्स लाइ बि प्रमोट कनि था आर्ट्स बि कॉलेज में ई खणाए था छॾनि अगरि मेडिकल इंजीनियरिंग में तव्हांजो इंट्रस्ट न आहे तव्हां आर्ट्स कयो कॉमर्स कयो ही त असां वटि इहो न हुयो असां वटि आइदर इंजीनियरिंग ऐं मेडिकल ऐं उन वक़्तु ॾाढो हलंदो क्रेज़ मेडिकल माना अगरि बेनज़ीर होशियारु आहे त हुनखे मेडिकल जी टेस्ट पास करणी आहे पोइ ईअं सम्झो त हिकिड़ो पाण खे जीअं चैलेंज ॾिबो आहे माण्हुनि खे चैलेंज ॾिबो आहे मां त तव्हांखे टेस्ट पास करे ॾेखारींदमि उन सिर्फ़ु रेस जो हिसो थियण लाइ मां मेडिकल जी 2 दफ़ा टेस्ट ॾिनी हुई पर उते बि मुंहिंजे फादर जो रोल आयो हुन छा कयो त मुंहिंजी एडमिशन मां इलाही हिन ते एतिराज़ बि कयो बहस बि हलियो असांजो काफ़ी अरसो मां चयो मुंहिंजी हिकिड़ो टेबू हुयो तॾहिं त सिंध यूनिवर्सिटी में न वञो माना सिंध यूनिवर्सिटी में तव्हां वञो था त माना तव्हां होशियारु न आहियो त पोइ मां चयो त मां त सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदमि ई न तॾहिं मूं आगा खान यूनिवर्सिटी में बि ट्राए कयो हुयो त पप्पा चयो त तुंहिंजी एडमिशन हिते कराए था छॾियूं तुंहिंजी जीअं बि सुठी यूनिवर्सिटी में थी वञे एडमिशन तूं छॾे ॾिजां ऐं पप्पा मुंहिंजी इंग्लिश डिपार्टमेंट में एडमिशन कराए छॾी विदाउट वेस्टिंग एनी ईयर ऐं जीअं ई मुंहिंजी एडमिशन थी त मां फर्स्ट सेमेस्टर पूरो वियमि सेकेंड सेमेस्टर में मुंहिंजो थियो त बसि हाणे MCAT वेझो आहे रीअटेम्प्ट जी तयारी थी कयां उहा रीअटेम्प्ट जी तयारी कई ऐं जीअं ई उहा रिज़ल्ट अपलोड थी ऐं मुंहिंजो नालो न हुयो मूं शुक्र अदा कयो ऐं मूं एतिरो सुठे तरीक़े सां इंग्लिश डिपार्टमेंट खे ऑन कयो त मां चवंदी हुयमि त इहो मुंहिंजी लाइफ जो बेस्ट डिसीजन हुयो जेको पप्पा मुंहिंजे लाइ वरितो ऐं हुन मुंहिंजी ॻाल्हि खे कंसिडर न कयो हा त मतिलबु साल ज़ाया न थियो ऐं तव्हां पंहिंजी एजुकेशन खे कंटिन्यू कयो था अच्छा हुननि खे मुंहिंजो इंट्रस्ट लेवल ख़बर हुयो त मां इंग्लिश में ह्यूमैनिटेरियन आहियां इन्हनि शयुनि में इंट्रस्ट मुंहिंजो डेवलप थींदो जेको मां शायदि उन वक़्तु न सुञाणे सघी हुयसि अच्छा प्रॉपर असां जेकॾहिं सोशल वर्क जी ॻाल्हि कयूं था सर्व ह्यूमैनिटी टुगेदर या तव्हांजो जेको फ्री स्कूल हले थो उनजी शुरूआति बेनज़ीर कीअं थी अच्छा हाणे मां तव्हांखे 8 जो हवालो ॾिनो हिते मां अख़बारुनि में लिखंदी हुयमि जॾहिं ॾाढो हूंदो हुयो त बसि अॼु नालो ईंदो अख़बार में बेनज़ीर जो आर्टिकल छपियो आहे त पोइ 6 महीना मुसलसिल इहो हलियो हिकिड़ो आर्टिकल छपंदो हुयो त ॿी जी तयारी शुरू थी वेंदी हुई पोइ जीजल वारनि ॾे बि मोकिलींदी हुयमि काविश वारनि ॾे बि मोकिलींदी हुयमि मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु पंहिंजी अख़बार नई नई आई हुई शायदि उते बि मूं 1-2 मोकिलिया हुया ऐं ॿिए कंहिं बि अख़बार में केर बि ॿुधाईंदो हुओ हीअ अख़बार बि आहे हुननि जी ईमेल एड्रेस मिलंदी एडिटर जो नंबर मिलंदो हुयो त पोइ उन्हनि ॾे मोकिलींदी हुयमि त इहो वारो मुंहिंजो सिलसिलो हलियो 8 क्लास में फॉर 6 months और एन ईयर
उते पोइ मूं ॾिठो जी त मां अच्छा बेनज़ीर मां इंटरप्ट करे चुकी आहियां हिकिड़ी ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ पाण कंटिन्यू Sure, कयूं था ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿोल हले पई नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान हा 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 थोरो स्कॉफ नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं फ़ोन कॉल ते डॉक्टर शेर मेहरानवी साहिबु असां सां कनेक्टेड आहिनि सर अव्हांखे भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो सर ठीकु लॻा पिया आहियो दुआऊं महिरबानी महिरबानी माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा सर लतीफ़ सरकार जो 282 होर्स मुबारक ऐं अदबी उते कॉन्फ्रेंस कीअं रही तमामु एक्टिविटीज़ कीअं रहियूं उन बाबति तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं ऐं लतीफ़ सरकार जे कलाम खे कीअं पिया ॾिसो लतीफ़ सरकार जे फ़िक्र खे कीअं पिया ॾिसो हीउ उर्स कीअं गुज़रियो आहे सभिनी खां पहिरियां त तव्हांजो थोराइतो आहियां तव्हां मूंखे ऑनलाइन वरितो आहे शाह साईं जी 282 उर्स मुबारक जे हवाले सां 3 ॾींहंनि जूं जेके तक़रीबात आहिनि उहे अञा हलंदड़ आहिनि अॼु उहे उन्हनि जो इख़्तिताम थींदो ॾाढो ख़ूबसूरत मंज़र हुयो कल्ह असां कॉन्फ्रेंस में हुआसीं अदबी कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ स्कॉलर्स शाह साईं जे फ़िक्र खे शाह साईं जे पैगाम खे शाह साईं जे शाइरी में मौजूदु नज़रिए खे ॿुधंदड़नि जे अॻियां पेश कयो ऐं हक़ीक़त इहा आहे त शाह साईं सिंध जो उहो शाइर आहे जंहिं सिंध जे चिपे चिपे खे पंहिंजी शाइरी में महफ़ूज़ कयो आहे हुनजी ॿोली हक़ीक़त में असांजो उहो दस्तावेज़ आहे उहो आर्काइव आहे जंहिंमें असांजा जज़्बा असांजा अहसास असांजी फितरत असांजी हर शइ उन में मौजूदु आहे त लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में सिंध जे जेको बुनियादी फ़िक्री जौहर आहे उनखे अहिड़े त हसीन अंदाज़ सां पेश कयो आहे जो आउं सम्झां थो त असां जॾहिं बि शाह साईं जो रिसालो खोलियूं था त असांखे ईअं थो लॻे ॼण त असां सिंध में दाख़िल थी वञूं था ऐं उनखां पोइ सिंध जा मंज़र आहिनि उन जा पहाड़ आहिनि उन्हनि जूं मौसमूं आहिनि माण्हुनि जो बिहेवियर आहे फितरत आहे वण टिण दरिया वकरा मींहं बारिशूं सारंगसार लहे जलाल गुञनि जे पाणी पोइ पटनि ते अर्ज़ान करे वतन वसाए त संगारनि सुख थिए उन्हनि जूं ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि जूं दुआऊं आहिनि उन्हनि जा बिहेवियर आहिनि त सभु कुझु असांजो पंहिंजो आहे ऐं शाह साईं वटि वञी करे या उनजे रिसाले खे खोलींदे ई असांखे त पंहिंजाइप जो अहिड़ो अहसासु थींदो आहे जो जिते प्यारी प्यार आहे अमन ई अमन आहे सुकून ई सुकून आहे शांती शांती आहे बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो अच्छा डॉक्टर शेर मेहरानी साहब तव्हां लतीफ़ सरकार खे कॾहिं खां पढ़णु शुरू कयो ॾिसो शाह साईं असांजे सिलेबस जो हिसो आहे निसाब जो हिसो आहे मुंहिंजे ख़्याल में 3-4 दर्जे खां ई शाह साईं जा बैत असांजे सिलेबस में शामिल आहिनि ज़ाहिर आहे ॿियनि ॿारनि वांगुरु मूं बि उन्हनि सां ई पढ़णु शुरू कयो पर वणण ऐं सम्झण जी ॻाल्हि जॾहिं अचे थी त असांजो तालुक़ु ज़ाहिर आहे बहिराड़ी सां आहे त बहिराड़ियूं जेके आहिनि उन्हनि जी पेशकश शाह साईं वटि निराली आहे बहिराड़ियुनि जूं उहे मौसमूं उहे हवाऊं उहे गर्मियूं उहे सर्दियूं त उहे मुख़्तलिफ़ जेके बिहेवियर आहिनि मुख़्तलिफ़ जेके मौसमूं आहिनि उहे जॾहिं शाह साईं वटि पढ़ूं था जीअं से खुही नार वहन वारी गाॾुआ हीअणो पिरियां धार निबेरियांसि न निबिरे हाणे शहर जे माण्हू खे उहे खुही जा नार ऐं उन्हनि में मौजूदु वारी जी दाण उहो शायदि सम्झ में न अचे पर जॾहिं बहिराड़ी जो माण्हू उन शइ खे ॾिसे थो ऐं वरी लतीफ़ साईं वटि उनखे ॾिसे थो त ज़ाहिर आहे उहो उन में गुम थी वञे थो तरे बगल किंगरी छला फेरा ॾे नाणे नने सलाड़ी वते साथ सी त हाणे तरे बगल किंगरी या उन नार जो हलणु शहर जे माण्हू खे त हुनजी ख़बर कोन हूंदी उन जो मंज़र न ॾिठो हूंदो पर ॻोठाणो माण्हू जॾहिं ॾिसे थो त उहो उन में मोहिजी थो वञे जंड पीहींदे जेॾियूं थियो केॾो कीस कणनि त हाणे उहो जंड पीअण जो मंज़र जंहिं ॾिठो हूंदो उहो ई सम्झी सघंदो त उहो अन जे दाणनि सां उनजे जंड जे ॿिनि चकियुनि जे विच में छा थो थिए के पीस जी पामाल थिया के घुमरनि मंझि घुमनि साबित सही रहनि जे क़ाइमु रहिया कीर सी हाणे कीर जंड जा पुड़ इहो बहिराड़ी जो माण्हू जॾहिं उहो ॾिसे थो ऐं उहे वरी लतीफ़ साईं वटि ॾिसे थो कणा मंझि करार हुआ हिकांदा संग में गाहे गाह फिराक जा कया धारोंदार न ॼाणा बिहार केरु मिलंदा किन सी हाणे उहे जंहिं उहे जोहर जा या उहे
कणक जा संग ॾिठा हूंदा ऐं उहे कणा करार में ॾिठा हूंदा, उहो ई सम्झी सघे थो ऐं उहो ई ॻाईंदे जॾहिं ॾिसे थो त उहो कणा जेके बिल्कुलु ज़रड़े मिसल हुआ ऐं उतां पोइ वॾा थियनि था ऐं उनखां पोइ ॻाए जी धार धार थी था वञनि, त इहो महवर मर्कज़ जॾहिं असां ॾिसूं था, ॻोठाणो माण्हू ॾिसे थो त उन में मदगम थी वञे थो। बाक़ी शहर जे माण्हू खे शायदि लतीफ़ साईं सम्झण में अञा थोरो टाइम लॻंदो, पर जेसीं ताईं लतीफ़ साईं सां उहो पाण खे जोड़े नथो रखे, उहो नथो सम्झी सघे। बाक़ी नेचर त समूरी जो समूरी लतीफ़ साईं वटि मौजूदु आहे, त उहो जेको पढ़ंदो उन में खे उहो पंहिंजाइप जो अहसासु थींदो। कातिब लिखी जीअं लाॾियो लाम अलिफ़ सी, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में, कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीउ जड़े सुपेरियां सोघो कयो। त हाणे कड़ो कड़े सां मिलणु, कातिब जो शयुनि जे लिखजणु, त लिखणु पढ़णु पुरझणु फितरत, इहे सभु शयूं जॾहिं असां पढ़ूं था या जॾहिं मूं पढ़ियूं त यकीननि मूंखे पंहिंजूं पंहिंजूं लॻियूं ऐं लतीफ़ साईं सम्झ में आयो। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, लतीफ़ सरकार जे फ़िक्र खे आम कीअं कजे, छा असां वटि तरीक़ेकार हुअणु खपे त नौजवान बि आसानी सां सम्झी सघनि? जीअं तव्हां चयो त ॻोठ वारो माण्हू जेको पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे तमामु उन शयुनि सां जुड़ियल रहे थो, उहो ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में सम्झी सघे थो। सो लतीफ़ सरकार जे उन पूरे फ़लसफ़े खे आम कीअं कजे? ॾिसो, लतीफ़ साईं जे फ़लसफ़े खे आम करणु ॾुखियो कोन्हे को। अहसासनि सां भरियल जेको माण्हू आहे उहो लतीफ़ खे सम्झी सघे थो। बाक़ी हाणे जेका जैनज़ी आहे, उहा जेका अहसासनि खां ख़ाली आहे, उहो त मुमकिन आहे न सम्झी सघे। जंहिं वटि अहसासु आहे, जेको रुसे थो, परचे थो, प्यारु करे थो, नफ़रत करे थो, कावड़ करे थो, इहे जेके ह्यूमन जेके आहिनि टेम्पोरल्स, जेके यूनिवर्सल टेम्पोरल्स आहिनि, काइनाती आफ़ाक़ी इशारा जेके आहिनि, उहे जेको जेको माण्हू बि रखे थो, उहो किथे बि रहे, उहो लतीफ़ साईं आसानी सां सम्झी सघे थो। असांखे घुरिजे त असां लतीफ़ खे निसाब में त शामिलु कयो आहे, पर लतीफ़ एज़ अ सब्जेक्ट असां 6हें दर्जे खां घटि में घटि लतीफ़ एज़ अ सब्जेक्ट मुतारिफ़ करायूं। लतीफ़ जो सब्जेक्ट हुजे जेको 6हें दर्जे खां वठी पढ़ायो वञे ऐं उहो PhD लेवल ताईं उहो हलंदो हले, त अहिड़े तरीक़े सां असां लतीफ़ खे हिकु त ॿियनि ॿोलियुनि में बि ट्रांसलेट कयूं, उर्दू, अंग्रेज़ी, फ्रेंच, जर्मनी, इन्हनि में थी बि चुको आहे, पर असांखे अञा सवले नमूने सां उनखे ट्रांसलेट करे ॿारनि जी सतह ते उनखे आणणो पवंदो। असां जॾहिं ॿारनि खे सम्झाईंदासीं त लतीफ़ प्यारु करणु सेखारे थो, लतीफ़ कावड़ ऐं क्रोध खां परे थो रखे, लतीफ़ नफ़रत खां परे थो रखे, लतीफ़ फुज़ूल निंड करण खां परे थो रखे, लतीफ़ महिनत जो दर्स ॾिए थो, जदोजहद जो दर्स ॾिए थो, लतीफ़ मंज़िल खे माण्हुनि जा रस्ता ॿुधाए थो, त पोइ शायदि असांजो जेको जैनज़ी आहे उहो बि सम्झी पए ऐं पोइ असां पंहिंजी ज़िंदगी सफ़ल करे सघूं था। जी बिल्कुलु। अच्छा, मौजूदा सूरत हाल में लतीफ़ सरकार जो पैगाम ऐं उनखे जेकॾहिं अॼु जे हालातनि सां बरमेचे अचिजे त इन बाबति डॉक्टर साहब कीअं ॻाल्हाईंदव? त ॾिसो, लतीफ़ साईं त हर दौर जो शाइर आहे। उनखे हू पाण चए थो, वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए नज़ा, साका हड़ हलाए अॻ जंहिंजे उबई। त हुनजो वखर त पए पुराणो थियणो ई कोन्हे को। असां अॼु जॾहिं पंहिंजे पाण ते, पंहिंजे वजूद ते वीचारियूं था त उहो असांखे पंहिंजो पंहिंजो लॻे थो। असां जूं अकेलायूं, असांजूं ॻाल्हियूं, असांजा इहे जेको अॼु नौजवान आहे जेको चए थो भई मूंखे पंहिंजी प्राइवेसी खपे, त लतीफ़ साईं प्राइवेसी ॾिए थो। खर खे खपर खा, नांग मणियारा निकिरी, बीठो कीअं कनाए सुरबुर संदी सजणे। त उहो ॿ माण्हू पाण में ॻाल्हाइनि था, टियों माण्हू हुनजे विच में अचे थो, लतीफ़ साईं हुनखे सख़्तु नापसंदि करे थो। असां ख़ामोश हूंदा आहियूं, हर कंहिं सां ॻाल्हाइण न आहियूं चाहींदा। लतीफ़ साईं चए थो, ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, परसी मूं न कयूं, गोशे गॾिया न सुपरी। त लतीफ़ साईं त असांजी ॻाल्हि थो करे, लतीफ़ साईं त अॼु जे दौर जी ॻाल्हि थो करे। अॼु जॾहिं असां वटि वक़्तु कोन्हे, लतीफ़ साईं चए थो, किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल, हैफ़ तिनी जे हाल जिन विसारियो हाल खे। त लतीफ़ साईं वक़्त जी ॻाल्हि करे थो, लतीफ़ साईं प्यार जी ॻाल्हि करे थो, महिनत जी ॻाल्हि करे थो। अॼु असांखे इहे सभु शयूं खपनि थियूं। लतीफ़ साईं जोड़े रखे थो पंहिंजे पाण सां। असां पंहिंजे पाण खां परे थींदा पिया वञूं, असां पंहिंजे पाण खां, पंहिंजे मक़सद खां परे थींदा पिया वञूं। त लतीफ़ साईं पंहिंजे मक़सद जे वेझो आणे बीहारे थो। त असां लतीफ़ साईं खे अॼु जे हालतुनि पटांदर सम्झी बि सघूं था, सम्झाए बि सघूं था। पंहिंजे नौजवाननि सां उनखे मुतारिफ़ बि कराए सघूं था। नए तरीक़े सां, हिकिड़े नए अहद में लतीफ़ साईं खे साण खणी हली सघूं था। तव्हां बिल्कुलु सही चयो। अच्छा, थोरो ही बहस त तमामु घणो हूअं बि पाण ॿुधंदा आहियूं जॾहिं बि के बि कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं ऐं जेकॾहिं लतीफ़ शनासाई जे हवाले सां थियनि थियूं त इहो बहस आम आहे। पर थोरो चाहींदसि त तव्हां बि हिन ते ॻाल्हायो, लतीफ़ सरकार जा तमामु किरदार उन्हनि खे कीअं ॾिसो था?
ॾिसो लतीफ़ साईं जा किरदार सिंध जा किरदार आहिनि, घणे ताईं लतीफ़ साईं जा सभु समूरा किरदार सिंध जा किरदार आहिनि, उहे असां तव्हांजा ॾिठल वाइठल आहिनि। लतीफ़ साईं उन्हनि किरदारनि खे चूंडियो ई इनजे करे आहे जो असां खां हू वाक़ुफ़ आहिनि, असां उन्हनि खां वाक़ुफ़ आहियूं। असां ससी पुन पढ़े वेठा हुआसीं, असां उमिरि मारी जे किसे खां वाक़ुफ़ हुआसीं, असां लीला चनेसर खां वाक़ुफ़ हुआसीं, असां नूरी जाम तमाची जे किसे खां वाक़ुफ़ हुआसीं, असां सोरठ राय ॾियाज जे किसे खां वाक़ुफ़ हुआसीं, असां करबला जे किसे खां वाक़ुफ़ हुआसीं। त लतीफ़ साईं किरदार खयां ई उहे आहिनि जेके असांजा पंहिंजा आहिनि, असांजा ॾिठल वाइठल आहिनि, हिन धरती सां उन्हनि जो वास्तो आहे। त उहे किरदार उन्हनि जे तवसुल सां, उन्हनि खे अलामती अंदाज़ सां ॾिसी करे लतीफ़ साईं असां सां गुफ़्तगू थो करे। उहो जॾहिं ससी खे थो चए त ससी लंघियो सो मर्द जंहिं मात कया जबल वॾो जो लूणु मिलियो ई नींहं खे, त उहो ससी जी ॻाल्हि त करे थो, पर अॼु जी औरत खे खे थो चए त जीअं हिकिड़ो मर्द जेको कमु नथो करे सघे उहो कमु बहशत औरत करे सघे थी। मुंदन मंझा तिन पसी लक लुॾनि जे जापर खावड़ियल सापर सिखी ससुई। त हू जॾहिं ससी सां मुखातिब थिए थो, इवन जॾहिं हू मारवी सां मुखातिब थिए थो, नूरी सां मुखातिब थिए थो, हक़ीक़त में उहो अॼु जी औरत सां मुखातिब थो थिए, हू अॼु जे माण्हू सां मुखातिब थो थिए। किरदार भले 1000 साल पुराणा हुजनि, पर छाकाणि त उन्हनि जो वास्तो असांजी तारीख़ सां आहे, तहज़ीब सां आहे, सकाफ़त सां आहे, त उहो किरदारनि जे बहाने हक़ीक़ी गुफ़्तगू असां सां करे थो। बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू सो मच सर, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं जॾहिं बि का बि ॻाल्हि ॿोल इन तरह थींदी आहे, को इम्पोर्टेंट टॉपिक हूंदो आहे त तव्हां असांखे वक़्तु ॾींदा आहियो। मां इलाही शुक्रगुज़ार आहियां तव्हां असांखे जे प्रोग्राम में जॉइन कयो थ्रू दी फ़ोन कॉल। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम, तव्हांजी महिरबानी, थैंक यू। अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। जी बेनज़ीर, असां ॻाल्हायोसीं पिए त अव्हां सोशल वर्क जे तरफ़ कीअं अॻियां वधियो। सो यस, अच्छा, 8th क्लास में जॾहिं मूं अख़बारनि में लिखणु शुरू कयो त पोइ कुझु टाइम खां पोइ मूंखे अहसासु थियो त मां सिर्फ़ु सोशल इशूज़ ते इन लालच में थी ॻाल्हायां त मुंहिंजो नालो अख़बार में छपे, ऐं उनखां वधीक शायदि मां कमु करण जी उन्हनि सोशल इशूज़ ते हिमत रखां थी, जिन टॉपिक्स ते मां एॾो सुठो लिखां थी, वीचार वंढियां थी। सो उतां खां वठी मां पंहिंजे जेके क्लासमेट्स हुया, जूनियर्स हुया, सीनियर्स हुया, उन्हनि जी फ़ी कलेक्शन वग़ैरह में हेल्प करणु शुरू कई। हिकिड़ी सुठी ख़ासी फ़ी थी वेंदी हुई अगरि तव्हां 6 महीना 7 महीना 8 महीना फ़ीस नथा ॾियो, ऐं पोइ वरी उन्हनि खे पेपर में विहणु न ॾिनो वेंदो हुयो। सो इहा प्रैक्टिस तक़रीबन सभिनी स्कूल्स में हूंदी आहे। त उतां खां मूं स्टार्ट वरितो हुयो, ऐं उनखां पोइ वरी कुझु हेल्थ केसिस मुंहिंजे साम्हूं अचणु शुरू थिया, कंहिंखे हेल्प खपे थी, हिन टाइप जी उन्हनि खे बीमारी आहे या कुझु हिन हिसाब सां, पोइ उन हिसाब सां मूं डोनेशन्स वग़ैरह कलेक्ट करणु शुरू कयूं पंहिंजे हिन मां स्कूल मां ऐं पंहिंजी कॉलोनी मां। उतां जेकी मूंखे मोट मिली, ऐं मे बि तव्हांखे यादि हुजे कॉलोनी जी हिकिड़ी हूंदी हुई, ऐं उहा असांजी जूनियर बि हूंदी कशफ लगारी, उनजो यादि आहे बिल्कुलु कशफ। त उन मुंहिंजे ख़्याल में इहा 2016 जी ॻाल्हि आहे जॾहिं उनजी डेथ थी हुई। त उनखां पहिरीं जेको आहे सो मूं इलाही उन लाइ डोनेशन्स वग़ैरह कलेक्ट कयूं, ऐं सॼी कॉलोनी में सॼे महिरान स्कूल में हिकिड़ी कैंपेन रन कई हुई। जॾहिं हुनजी डेथ थी वई हुई त मूं चयो त हाणे, छो करे उहो जॾहिं इलाजु हुनजो शुरू थियो तॾहिं हुनजी कंडीशन इलाही सही हुई, हुनजो अगरि पाणी निकिरे हा या कीअं, त एतिरी कॉम्प्लिकेटेड सिचुएशन में न वञे हा, छो करे हुनजो फैमिली बैकग्राउंड, हू पाण बि यतीम हुई, हुनजे अबू जी बि डेथ थी वई, नानाणनि सां गॾु रहंदी। त पोइ उन ॾींहं ते मूं वचन कयो त केर बि इन पर्पज़ खां न मरंदो, इन सबब खां न मरंदो त हुननि वटि पैसा कोन हुया इलाज जा, तॾहिं हुनजी डेथ थी वई या छा। उहो त ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे, पर हिकिड़ो माण्हू हिकिड़े तकलीफ़ मां गुज़रे थो, उहा तकलीफ़ असां कुझु घटि करे सघूं हा। त उन वक़्तु मूंखे हिकिड़ो ईअं सम्झो त धचको लॻो त ईअं बि माण्हू मरंदा आहिनि, त हिकिड़ी चइजे न अवेयरनेस, त जेको मां कमु कयां थी उनजो केतिरो इम्पैक्ट थी सघे थो, त उन हिकिड़ी ईअं सम्झो त मोटिवेशन ॾिनी त बाबा इन कम खे हाणे तोखे रोकणो न आहे। ऐं उन वक़्तु बि इलाही लख मूं वटि डोनेशन्स थियूं हुयूं, उनखे SIOT मोकिलणु, ईच एंड एवरीथिंग, मां उन शइ खे ॾाढो ॾिसां पई।
त 2016 खां वठी जॾहिं मुंहिंजे ख्याल में मां इंटर में हुयसि तॾहिं खां वठी जेको आहे सो इन कम जो ईअं सम्झो त बाक़ाइदा आगाज़ थी चुको हुयो। पर मतिलबु प्रॉपर हिकिड़ो फ्री स्कूल उनजी ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ी ॾाढी वॾी ज़िम्मेदारी थी वेंदी या सर्व ह्यूमैनिटी टुगेदर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त उनजे लाइ हिकिड़ी टीम खपे थी, उनजे लाइ कुझु प्लान्स खपनि था, उन लाइ मख़सूस रक़म खपे थी, उन लाइ मख़सूस वक़्तु खपे थो। सो इन्हनि तमामु शयुनि जी शुरूआति कीअं थी, कीअं इन्हनि सभिनीनि शयुनि खे मैनेज कयो पिया? अच्छा, 2017 में हिकिड़ो असां इनिशिएटिव वरितोसीं, हुन में मुंहिंजा 4 ॿिया हुया क्लासमेट्स हुया, हुन में ऐं कुझु अकेडमी ते गॾु पढ़ण वारा हुया। पोइ असां हेल्पिंग हैंड्स जे नाले सां हिकिड़ो इनिशिएटिव वरितोसीं। हेल्पिंग हैंड्स जे नाले सां इनिशिएटिव में इलाहियुनि खे असां पहिरीं हुनजो फोकस रखियोसीं ब्लड डोनेशन, छो जे करे इलाही माण्हू रत जे वक़्ती फराहमी न हुजण जे करे बि उन्हनि जी डेथ थी वेंदी आहे। सो असां उहे कैंप्स वग़ैरह लॻाइण, ब्लड एमरजेंसी केसिस में ॾियणु, इन हिसाब सां कमु कयोसीं। उन खां पोइ 2018 में रोटरी इंटरनेशनल हिकिड़ी इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन आहे, उनजो मूं हिकिड़ो चैप्टर लॉन्च कयो हो, रोटरी क्लब ऑफ जामशोरो ऑप्टिमिस्ट जे नाले सां। सो उन में बि फेलोशिप, नेटवर्किंग, कॾहिं कुझु पिया कयूं कॾहिं कुझु पिया कयूं, हिकिड़ो उहो सिलसिलो शुरू थियो। उनखां पोइ वरी विच में 2018 में तव्हांखे यादि हुजे त ड्रॉट कंडीशन इलाही अची वई थर में, ऐं उते बि इलाही मसइला थिया त असां वरी हिकिड़ो एजुकेट सिंध या हुनखे वॉक फॉर 3 पीपल जे नाले सां हिकिड़ो ॿियो इनिशिएटिव हुयो। इन दौरान मूं हिकिड़ो प्रोग्राम YLC आहे, यंग लीडर्स कॉन्फ्रेंस, उहो बि अटेंड कयो। त उनखां पोइ वरी हू चवंदा आहिनि त तव्हां कोई इनिशिएटिव ठाहियो, त उहे बि असांजा कुझु 6-7 अलमनाय हुया, उन्हनि सां गॾिजी इहो ज़मीन ज़ात सितारे जे नाले सां प्रोजेक्ट ठाहियो। हाणे इहे नंढा नंढा इनिशिएटिव्स हुया, पर पोइ कोविड जे वक़्तु मूंखे इहो रियलाइज़ थियो त हर असांजे प्रोजेक्ट जो मोटिव डिफरेंट आहे। एजुकेट सिंध में सिर्फ़ु असां एजुकेशन ते कमु कयूं पिया, वॉक फॉर 3 पीपल में सिर्फ़ु असां थर जे माण्हुनि लाइ कमु कयूं पिया, ज़मीन ज़ात सितारे में असां जेको आहे सो स्पोर्ट्स एक्टिविटीज़ वग़ैरह घणियूं कराईंदा हुआसीं, ऐं जेको हेल्पिंग हैंड्स आहे उन में असां ब्लड डोनेशन ते या चैरिटी वग़ैरह ते कमु कयूं था, ऐं रोट्रैक में असां फेलोशिप ऐं नेटवर्किंग कयूं था। छो न इन्हनि सभिनी खे मिक्स करे, मुंहिंजो नेटवर्क त सुठो बिल्ड थी चुको हुयो इन्हनि 2-3 सालनि में, त उन्हनि खे हिकिड़ो मर्ज करे हिकिड़ो इनिशिएटिव वरितो वञे जिते असां फॉर सपोज़ एमरजेंसी रेस्पॉन्स टीम बि हुजे, कोविड आहे उन में असां जीअं बिज़नेस खोलवाए ॾिनासीं या उन में राशन वग़ैरह पहुचायोसीं या कुझु बि, त असां जेको हुन वक़्तु असांजो नीड हुजे कम्यूनिटी में असां उहो कमु कयूं। आइदर मीटिंग कराइणी हुजे, आइदर को फेलोशिप इवेंट कराइणो हुजे, तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो सिग्नेचर इवेंट हैदराबाद जी तारीख़ में बि असां करायोसीं अदबी बैठक जे नाले सां, उहो बि ॾाढो हिकिड़ो सुठो हुयो। त जेको तव्हांजी दिलि चवे, अगरि डोनेशन्स कलेक्ट करिणो आहे, हर मेंबर जा पंहिंजा आइडियाज़ हूंदा आहिनि, हुननि जो एरिया ऑफ फोकस डिफरेंट हूंदो आहे। हर को मूंसां गॾु डोनेशन्स ते कमु कोन थो करे सघे, हर को मूंसां गॾु एजुकेशन ते कमु कोन थो करे सघे। के माण्हू ॾाढा चवंदा आहिनि त असां ऑर्फनेजिस लाइ कमु कयूं, ओल्ड एज होम्स लाइ कमु कयूं, छोकिरियुनि लाइ उन्हनि जी तालीम लाइ कमु कयूं। सो उन्हनि सभिनी खे मूं कोविड में मिक्स करे छॾियो, सभिनी खे। पोइ सर्व ह्यूमैनिटी टुगेदर हिकिड़ो अम्ब्रेला टर्म आहे जंहिंमें ह्यूमैनिटी में हर शइ अची थी वञे, उन में मार्जिनलाइज़ कम्युनिटीज़ बि अची थी वञनि, उन में असां ट्रांसजेंडर्स लाइ बि कुझु इनिशिएटिव्स वरिता त उहे बि अची था वञनि, हर शइ ह्यूमैनिटी में। पोइ तव्हां उन में का पर्सनल या प्रोफेशनल डेवलपमेंट जी ॻाल्हि था कयो, उहा बि ह्यूमैनिटी जी हेल्प आहे। अच्छा, हिन लाइव कॉलर आहिनि, कॉल हिकिड़ी अटेंड कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह बरकातहू। जी मीरजाद साहब, तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया? प्रोग्राम ॾिसूं पिया। हा, सो प्रोग्राम कीअं पियो लॻे? फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास। महिरबानी। प्रोग्राम रोज़ जी बुनियाद ते तव्हां ॾिसो था, फ़ोन कॉल जेतिरो शामिल थींदा आहियो प्रोग्राम में, दुआउनि में ज़रूरु असांखे यादि कजो ऐं ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा कयो। असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, अर्ज़ु कयो न उहो जुमे ते पूरो कजो। जी हा, जी हा, ज़रूरु ज़रूरु। हा बिल्कुलु, असां पूरो कंदासीं। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। जी बेनज़ीर। उन खां पोइ जेको आहे सो मूं इन्हनि सभिनी खे मर्ज कयो ऐं टीम हुअं ई असां जॾहिं वॉलंटियर कम जी शुरूआति कंदा आहियूं न नेक नियती सां, जेके लाइक माइंडेड माण्हू हूंदा आहिनि उहे जुड़ी वेंदा आहिनि। उहे 11-12 ॼणा उहे ऑलरेडी जुड़ियल हुया, को हिकिड़ो ॿ हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन मां, हिकु ॿ ॿी ऑर्गेनाइज़ेशन मां। पोइ असां मिली करे सर्व ह्यूमैनिटी टुगेदर जो बुनियादु रखियोसीं कोविड में। ऐं उन खां पोइ हाणे जेके तव्हां एक्टिविटीज़ या प्रोजेक्ट्स मुंहिंजा ॾिसो था मेनली, अच्छा मूं इन दौरान हिकिड़ी ॻाल्हि रियलाइज़ बि कई हुई त मां ॾाढी जेको आहे न उहा डिवाइडिड आहियां। हिकिड़ो इंसानु हर शइ नथो करे सघे,
हर किथां जो हिकिड़ी डिफरेंट टीम आहे, हर किथां जी हिकिड़ी डिफरेंट नोयत आहे, चैलेंजेस मुख़्तलिफ़ आहिनि। चैलेंजेस मुख़्तलिफ़ आहिनि, त मां चयो त थोरो फोकस्ड थी करे, लिमिटेड करे ऐं पोइ उनखे अञा बहितर तरीक़े सां तूं करे सघें थी। त उन खां पोइ मां फोकस थियमि, लिमिटेड थियमि ऐं पोइ सर्व ह्यूमन टुगेदर जे प्लेटफॉर्म हेठि हाणे जेकी बि एक्टिविटी हूंदी आहे उहा कंदा आहियूं। 2021 डिसंबर में मुंहिंजे फादर जी वफ़ात थी। अच्छा, 2018 में मूं हिकिड़ो स्कूल खोलियो हुयो चाड़ियार में, थर्ड पार्कर में, जेको मां कंटिन्यू न करे सघी हुयमि। उन खां पोइ मुंहिंजे ज़हन में इहो हूंदो हुयो त मां जॾहिं बि स्कूल खोलींदमि, हाणे मां उते खोलींदमि जिते मां रोज़ वञी सघां, त विज़िट हुजणु जिते मां उनखे सस्टेनेबल करे। जी बेनज़ीर, पाण कंटिन्यू कयूं था पर शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, सो ब्रेक वठूं था। नाज़रीन, अहिड़ो ब्रेक आहे, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं ॾाढो सुठे अंदाज़ में जो प्रोग्राम अव्हां ताईं पहुचे पियो, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू हली रही आहे बेनज़ीर शेख सां। सो बेनज़ीर फ्री स्कूल हलाइण, उन जूं ज़िम्मेदारियूं, उनखे वक़्तु ॾियण ऐं हिकिड़ो बजट अचणु ऐं उनखे सुठे अंदाज़ में डिस्ट्रीब्यूट करणु ॾाढो वॾो हिकिड़ो चैलेंज आहे, ॾाढो वॾो कमु आहे। अच्छा, अगर मां फ्री स्कूल की ॻाल्हि कयां त 2022 में असां हिन जो इनिशिएटिव वरितोसीं फॉर बलोच कम्युनिटी। असां वटि जेके ॿार आहिनि उहे मार्जिनलाइज़ आहिनि। अॼु बि अक़लियतुनि जो ॾींहुं आहे, त जॾहिं बि असां माइनॉरिटीज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां हुन में मार्जिनलाइज़्ड कम्युनिटीज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं, जिन खे एक्सक्लूड कयो वियो हूंदो आहे, मे बि ॿोलीअ जे बुनियाद ते, उन्हनि जे नस्ल जे बुनियाद ते, ॿिए कंहिं बुनियाद ते उन्हनि खे अलॻि कयो वेंदो आहे, तफ़रुक़ रखियो वेंदो आहे। त असां वटि जेके ॿार आहिनि उहे बलोच कम्युनिटी जा आहिनि, जेके 2002 में जॾहिं बलोचिस्तान मां कढिया विया हुया, त उहो तव्हांखे ख़बर आहे जामशुदी जी ज़मीन पथरीली ज़मीन आहे, त पोइ उते उहो पथर कुटण जो कमु, रोड ठाहिण वग़ैरह जो कमु, मज़ूरी वग़ैरह कंदा आहिनि। सो उते उहो झूपड़ियूं ठाहे उनजे आसपास इलाइक़नि में वेठा आहिनि, जंहिंखे असां फेस 3 या सिमनाले जे साइड वारो या बंद जे साम्हूं वारो इलाइक़ो सुञाणियूं था। त पोइ उते असांजो हिकिड़ो विज़िट थियो हुयो 2022 में ई, जेको हैवी मॉनसून हलियो, फ्लड वग़ैरह हुयो, त असां वटि कुझु हिकिड़ो हूंदो हुयो त असां कुकड फूड बि रोज़ डिस्ट्रीब्यूट कंदा हुआसीं। त असां वटि हिकिड़े ॾींहुं मानी इलाही बची पई हुई, त असां चयोसीं कुझु स्लम एरियाज़ में बि डिस्ट्रीब्यूट कयूं था, न त हूअं असां स्लम एरियाज़ में डिस्ट्रीब्यूट न कंदा हुआसीं। फ्लड अफेक्टीज़ जेके कैंप्स में हूंदा सिर्फ़ु उन्हनि सां ई शेयर कंदा, पर किथे उन्हनि मोकिली ॿिए कंहिं बि, त उन दौरान इहा जॻह जेकी आहे सो असांजी नज़र खां गुज़री। ऐं जेको पहिरियों ॻोठु असांजी नज़र खां गुज़रियो हुयो उहो खोसा बस्ती जे नाले सां हुयो। पोइ पहिरीं असांखे उतां जो जेको ईअं सम्झो त जीअं चङो मुड़ुसु थींदो आहे पंहिंजी कम्युनिटी जो, उन पंहिंजी उतांक ॾेई छॾी हुई, माना ईअं ई 4 दीवारी बि न चइजे, छो करे उहे सभु झूपड़ियूं आहिनि। पोइ उते असांखे उन 2 खटूं ॾिनियूं हुयूं ऐं असां उते पंहिंजी तालपत्री खणी वियासीं, हिकिड़ो बोर्ड खणी वियासीं, उते असां ॿारनि खे इनफॉर्मल एजुकेशन ॾियणु शुरू कईसीं। उते ख़बर पई त हिननि मां केर बि पढ़ियल न आहे, न हिननि जा अबा ॾाढा पढ़ियल आहिनि, न ई पढ़ियल आहिनि। उन खां पोइ थोरो ई अॻिते असां वटि विलेज जलाल मरी जे नाले सां ॻोठु आहे, जंहिंमें मरी ऐं बुगटी कम्युनिटी एक्चुअल जेके माइग्रेंट्स आहिनि बलोचिस्तान जा उहे आहिनि, उहे त अञा सफ़ा जेके आहिनि सो एक्सक्लूडिड हुया, मार्जिनलाइज़्ड हुया। उन्हनि जा जेके ॿार हुया उहे पनाह ऐं पाठा मिलण जो कमु कंदा हुया, चाइल्ड लेबर में इन्वॉल्व हुया। ऐं हीअ जेके खोसा बस्ती वारा बि इहे बि तक़रीबन ईअं बोतलियूं मेड़नि हे हो, पर हिननि जो बाक़ाइदा जीअं हिकिड़ो हूंदो आहे कमु, रोज़ समिट थींदो आहे, उहो हुननि जो पाठा ऐं पनाह मिलण जो कमु हूंदो हुयो। सो हीअ सोसाइटी में स्प्रेड थियल हूंदा। ख़ैर इलाही ॾुखियो हुयो असां लाइ उन्हनि खे चाइल्ड लेबर मां कढणु, छो करे उहे 50-100 रोज़ घर ॾींदा हुया ऐं असां उन्हनि खे चऊं था पढ़ो, त उहो इलाही ॾुखियो हुयो। ऐं असां अहिड़नि ॿारनि खे हिकिड़ो ईअं सम्झो त सुठो इंसानु बणायो। मां तव्हां सां हिकिड़ो वाक़ियो शेयर कयां त उन्हनि खे मिटी जा तह लॻल हूंदा न, पहिरीं उन्हनि खे हथु धोइण जो बि न हूंदो। हाणे उहे ई ॿार उन ॾींहुं मां वियसि त उन्हनि जे स्कूल में को फंक्शन हो, त मूंखे चवनि था भाॼी असां अॼु सवेर वञूं। मां चयो छो? असांखे वार कटाइण वञिणो आहे। उन्हनि ॿारनि में असांजो इवेंट आहे, असांखे वार कटाइण वञिणो आहे। असां उन्हनि खे इस्त्री वग़ैरह बि कराए ॾींदा आहियूं, कपिड़ा वग़ैरह मॉर्निंग स्कूल्स जा। त पोइ जंहिं ॾींहुं इवेंट हूंदो अथनि त ॿाहिरां इस्त्री कराईंदा आहिनि। उन्हनि खे एतिरो सेंस शऊर, मां इहो एग्ज़ाम्पल्स हिन लाइ थी ॾियां त उन्हनि में एतिरो शऊर अची चुको आहे। त 2022 में जॾहिं स्टार्ट कयोसीं त हिकिड़ी कॉल आहे, लाइव कॉलर प्रोग्राम में शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह। अदा, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी, तव्हांखे भली कार चऊं था। जेकमाबाद जे कहिड़े इलाइक़े मां ॻाल्हायो पिया? जेकमाबाद सिटी शहर पुलिस हेडक्वार्टर जे भरिसां मुंहिंजो घर आहे।
ठीकु आहे। अदा तव्हां पाण छा कंदा आहियो? कमु कंदो आहियां, डिलीवरी कंदो आहियां। ओके, प्रोग्राम ॾिसो पिया, प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदव? कॉल ड्रॉप थी चुकी आहे। सो यस, थोड़ी महिनत खां पोइ जेका असांखे न रिज़ल्ट ॾिसण लाइ मिलंदी आहे उहा अञा वधीक एनर्जेटिक कंदी आहे, ईअं आहे? हाँ बिल्कुलु ईअं आहे। अच्छा, उहो मां तव्हांखे ॿुधायां थी तालपत्री वारो सिस्टम। पोइ उन खां पोइ विलेज जलाल मरी जो जेको ईअं सम्झो चङो मुड़ुसु या वॾेरो हुनखे चवंदा आहिनि, त उन ऑफर कई त असां वटि हिकिड़ो मदरसो आहे जेकी 4 दीवारी आहे। तव्हांजी फीमेल टीचर्स बि आहिनि, ईअं तव्हां पढ़ायो था, केरु अचे वञे बि थो, त मदरसो असांजो शाम जो असांजो इवनिंग स्कूल आहे बेसिकली न, त शाम जो मदरसो ख़ाली हूंदो आहे, उहो सुबुह जो पढ़ंदा आहिनि ॿार, तव्हां भले शाम जो जेको आहे सो उहा स्पेस यूज़ करे सघो था। उन्हनि असांखे ऑफर कई, असां विया हुआसीं, पर असां वटि ॿार इलाही घणा हुया त उहो मदरसो बि पूरो भरिजी वेंदो हुओ। उन खां पोइ ॿाहिरि बि असां तालपत्री वग़ैरह विछाईंदासीं। पोइ वरी उन असांखे प्लॉट बि ॾिनो, ऐं उहो आहे त उहो सिंधी नसीब ज़मीन, पर फ़िलहालु हिननि जे अंडर में आहे, त उन असांखे लिखत में प्लॉट बि ॾिनो, जेको असां पोइ वरी हाणे हिकिड़ो हॉल हुन ते ठारायो आहे वॾो, त जीअं असां पंहिंजा ॿार एकोमोडेट कयूं। हींअर असां वटि 180 ॿार आहिनि, ऐं उन मां 106 ॿार असां डिफरेंट स्कूल्स में एनरोल कया आहिनि। असां जेके आहियूं उहे नॉट रजिस्टर्ड इदारो कंसिडर थींदा आहियूं, असां को सर्टिफिकेट न आहियूं ॾींदा अगरि ॿार असां वटि 2-3 साल पढ़नि था। ऐं ॿार जेके हुया असां वटि आया, उन्हनि जी कंहिंजी 12 साल उमिरि, कंहिंजी 13 साल, हाणे उन्हनि खे नर्सरी में एडमिट करणु इलाही असां लाइ चैलेंजिंग हुयो। पोइ असां उन्हनि खे बेसिक लिटरेसी स्किल्स पाण सेखारियासीं, उन्हनि खे टेस्टनि जी तयारी कराईसीं, त पोइ हुननि जी एडमिशन KG क्लास 1 में पहिरीं कराईसीं, त उहो बेस ज़बरदस्त ज़बरदस्त। बेनज़ीर लाइव कॉलर आहिनि, प्रोग्राम में उन्हनि खे शामिल करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, भेण ख़ुशि आहियो? ख़ैर, अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआ आहे। अदा तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? मुंहिंजो नालो कादिर बख्श शेख, सक्कर शहर खां ॻाल्हायां थो पियो। तव्हांजो प्रोग्राम मां रेगुलर ॾिसंदो आहियां डेली, अलाह जी महिरबानी सां। उहो टाइम थी रहा है हेॾा होॾा फिरी बि इहो प्रोग्राम, तव्हांजो प्रोग्राम आहे सुबुह पहिरां जो रामू राजा आहे, इहो प्रोग्राम आहे, काफ़ी प्रोग्राम मां ॾिसंदो आहे सिंधी महिरान टीवी जा। ॾाढो असुलु तमामु हिकिड़ी दिलि खे राहत ईंदी आहे, सुठो प्रोग्राम हूंदो आहे तमामु सिंधी। असांखे इहो फ़ख़ुरु आहे त हीअ टीवी महिरान टीवी जो असांजे सिंधी चैनल जो असांखे फ़ख़ुरु आहे, ऐं असां हिनजी क़ौम हिनखे सलाम पेश कयूं था, मौलाई साहिब खे ऐं पूरी टीम खे। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम ॾिसो था। अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदव? अॼु प्रोग्राम सुठो आहे, शाल थी वञो, माना उठ मुबारक हले पियो। अॼु बेनज़ीर जी जेके ॻाल्हि ॿोल ॿुधूं पिया, तमामु सुठे, माना हिकिड़ी सोशल वर्कर आहे, सुठो कमु, माना जेके ॻाल्हियूं करे थी पई, हिनजी माना हिकिड़े सुठे वर्क जे हिसाब सां, सुठे महिनत जे हिसाब सां, ऐं इन खे मां पंहिंजी भेण बेनज़ीर खे सलाम पेश कयां थो। तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम में तव्हां शामिल थी चुका हो। सो जी बेनज़ीर, मुंहिंजे चवण जो जेको मक़सदु आहे त ॾाढो चैलेंजिंग इन हवाले सां बि हूंदो आहे त असां जेको आहे न हिकिड़ी सुठी बजट बि कलेक्ट कयूं ऐं उनखे वरी असां यूटिलाइज़ बि कयूं। सो इहो ॾाढो हिकिड़ो वॾो चैलेंज बणिजी वञे थो। सो तव्हांजे लाइ इहो चैलेंज कीअं रहियो आहे, इनखे ईज़ी कीअं बणायो आहे? अच्छा, मां तव्हांखे ॿुधायो त फंड रेज़िंग मूं शुरू कई जॾहिं आई वॉज़ इन 9th ग्रेड, त हिकिड़ो सुठो अरसो थी वियो आहे 2014 खां। ऐं मां पाण खे प्राउड फिलेंथ्रोपिस्ट चवंदी आहियां। फिलेंथ्रोपिस्ट उहे हूंदा आहिनि जेके डोनेशन्स मां कमु कंदा आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ो ज़ाहिर पोर्शन तव्हां पंहिंजो घरां बि खणंदा आहियो, पाण बि ॾींदा आहियो, उन खां सवाइ कमु न हली सघंदो आहे, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ी कम्युनिटी डोनेशन्स जो वॾो साथ रहियो आहे। शुरू खां वठी मूं ट्रांसपेरेंसी कम में रखी आहे त डोनर्स जो ट्रस्ट आहे, ऐं उन्हनि जे ट्रस्ट जे करे ई शायदि इहो सॼो कमु हले थो। हाणे मैनेज करण जो इहो हूंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजा ख़र्च घटि रखूं, लिमिटेड रखूं। ओके, पाण हितां खां ई शुरू कयूं था। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे भली कार चवां थी। अदा पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? जी, अभी हुसैन बख्श संजरानी पियो ॻाल्हायां, डिस्ट्रिक्ट सांगड़ मां। अदा तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, छा चवणु चाहींदव? अॼु जो प्रोग्राम में ॾिसो पिया। महिरबानी अदी, तमामु बहितरीन प्रोग्राम। थोड़ी देर पहिरियां जेको कॉलर हो कॉल ते हो शेर मीरानी साहब, उन तमामु बहितरीन भिटाई जे बारे में, सिंध जे बारे में जेका नॉलेज ॿुधाई। बिल्कुलु बिल्कुलु, डॉक्टर शेर मेहरानी साहब जिन जो कमु ई एतिरो सुठो आहे, ऐं जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि त असां नौजवान उन्हनि खे ॿुधणु चाहींदा आहियूं। घणो कुझु उन्हनि खां असांखे सिखण जे लाइ मिलंदो आहे। अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां तव्हां अदा छा चवंदव? तमामु बहितरीन प्रोग्राम। अदी बेनज़ीर जेका वेठी आहे, जंहिं हिसाब सां हू कमु करे पई, फलाही कमु हुनजा जेके आहिनि तमामु बहितरीन। अदी खे जस हुजे, अलाह अहिड़ियूं वॾियूं सिंध में भले पैदा करे।
हाँ बिल्कुलु, आमीन आमीन, महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुको। सो न्यूज़ ब्रेक की तरफ़ अॻियां वधणो आहे। बेनज़ीर, पहिरीं न्यूज़ ॿुधूं था, न्यूज़ ॾिसूं था, उनखां पोइ पाण वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं खोड़ सारियूं न्यूज़ प्रोग्राम खे ॿीहर असां जेको आहे सो कंटिन्यू कंदासीं। सो यस बेनज़ीर, माशाअल्लाह हिकिड़ो सुठो तादाद ॿारनि जो आहे ऐं हिकिड़े सुठे अंदाज़ में उन्हनि खे ईअं खणी चऊं तरबियत मिली रही आहे। उनखां पोइ हा माशाअल्लाह, उनखां पोइ तरीक़ेकार छा हूंदो आहे? अच्छा, पहिरीं त हू असां वटि इनरोल थींदा आहिनि, ठीकु आहे। असां उन्हनि खे बेसिक लिटरेसी स्किल्स सेखारियासीं, छो जे करे मां तव्हांखे ॿुधायां हू बलोच कम्युनिटी सां तालुक़ु रखनि था, उन्हनि खे सिंधी या उर्दू न ईंदी आहे। इहो बि हिकिड़ो लैंग्वेज बैरियर आहे, उहो बि चैलेंज हूंदो आहे जंहिंजे करे हू वञण खां लवाईंदा आहिनि। हींअर हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां इंडिपेंडेंस डे जी सेलिब्रेशन हुई असांजे स्कूल में, त मां ॾिसां पई त केॾो उर्दू ऐं सिंधी केॾो सुठे तरीक़े सां था ॻाल्हाइनि उहे ॿार, जंहिंखे माना सफ़ा बलोची खां सवाइ ॿियो कुझु न ईंदो हुयो। ख़ैर, हाणे हुननि जी असां बेसिक लिटरेसी स्किल्स उन्हनि खे सेखारियासीं, बेसिक तरबियत उथण वेहण जो ढंग असां उन्हनि खे सेखारियोसीं। पोइ असां उन्हनि जी एडमिशन कराईंदा आहियूं मॉर्निंग स्कूल्स में। जीअं मां पहिरीं ज़िक्र करे चुकी आहियां, असांजो इदारो रजिस्टर्ड न आहे। असांजो इहो इनफॉर्मल तव्हां इनिशिएटिव चई सघो था, फॉर्मल खां वधीक कमु कंदा आहियूं, पर उहे कुझु प्रोसेसिस वग़ैरह आहिनि, उहे शयूं असां उन्हनि में इंडल्ज नथा थी सघूं एट द मोमेंट, बिकॉज़ सभु अर्ली कैरियर में आहियूं, सभु बिज़ी लॻा पिया आहिनि, वॉलंटियर कम लाइ टाइम कढंदा आहिनि। बिल्कुलु, पर हू वरी जेके फॉर्मेलिटीज़ थी वेंदियूं आहिनि उन्हनि खां थोरो असां वरी परे परे हूंदा आहियूं। ख़ैर, पोइ उहे ॿार वेंदा आहिनि मॉर्निंग स्कूल्स में। अगरि असांखे स्पॉन्सर्स मिली वेंदा आहिनि जेके ॿारनि जी फुल उन्हनि जे ख़र्च जी ज़िमेदारी खणंदा आहिनि फ्रॉम ईच एंड एवरीथिंग, त असां उन्हनि जी प्राइवेट स्कूल में एडमिशन कराईंदा आहियूं। हींअर असांजा 17 ॿार स्कॉलरशिप ते रिवाव स्कूल में पढ़नि था, उहो प्राइवेट स्कूल आहे जामशुरे जो, ऐं 12 ॿार जेके आहिनि सो उन्हनि जा स्पॉन्सर्स आहिनि असां वटि, डोनर्स आहिनि बाक़ाइदा, उहे हाई माइंड्स में पढ़नि था। बाक़ी ॿिया स्कूल्स, ॿिया जेके स्टूडेंट्स आहिनि उहे असां डिफरेंट गवर्नमेंट ऐं फाउंडेशन असिस्टेड स्कूल्स में, जिते असांजो ख़र्च फीस जो एटलीस्ट न हुजे, असां उन्हनि में कराईंदा आहियूं, छो जे करे उन शइ खे सस्टेन रखी सघूं था, फीस खे नथा सस्टेन रखी सघूं। बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे असांजो सिस्टम इहो हूंदो आहे, उन्हनि खे कराईंदा आहियूं एडमिट, पर मां तव्हांखे ॿुधायां उन्हनि जी एज ऑलरेडी वॾी थी चुकी, को 12 सालनि जो, को 13 सालनि जो। हाणे असांजा जेके 3-4 क्लास में ॿार पहुचनि था, उन्हनि उहे टीनेजर्स में शामिलु थियनि था। सो हाणे उहो इलाही ॾुखियो थी वेंदो आहे त एॾनि वॾनि ॿारनि खे असां 2 में पढ़ायूं, 3 में पढ़ायूं, पोइ असां उन्हनि खे जंप ॾियारींदा आहियूं ऐं उहा तयारी उन्हनि जी शाम जो टीचर्स कंदा आहिनि। मां इहो क्रेडिट पंहिंजे फ्री स्कूल जे टीचर्स खे ॾियणु चाहींदमि, असांजी पूरी टीम खे ॾियणु चाहींदमि। तव्हां पंहिंजे स्टाफ जो ज़रूरु ज़िक्र कजो ऐं ॾाढो ज़रूरी बि आहे उन्हनि खे बि एप्रिशिएट कजे। नाज़रीन, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल करियूं था प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, अदा तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अभी मुझे नालो मोहम्मद अकबर सरकी है, मां असली जेकाबाद ठुल जो है, पर हाणे कराची में आहे। भलीकार चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हांखे। सो अदा प्रोग्राम ॾिसो पिया, प्रोग्राम कीअं लॻे पियो, छा चवणु चाहींदव? प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, तव्हांजी कचहरी हले पई ऐं अॼु घणो करे साईं ते शाह जी बिटाई साहिब ते ॻाल्हाइणु खपे ऐं असांखे नॉलेज ॾियणु खपे, नए नसुल खे नॉलेज ॾियणु खपे ऐं तइलीम लाइ सुठी मैसेज आहे, माण्हू ॿारनि खे पढ़ाइनि, मुंहिंजो इहो मैसेज आहे। ऐं ॿियो जेको आहे त शाबिल बिटाई ते बि नॉलेज सुठी ॾियो माण्हुनि खे। इहो त असांजो, मां त हर साल मेले ते वेंदो आहियां ऐं नंढे लाइ वठी, ऐं कलंदर ते साईं ते शहबाज़ कलंदर ते वेंदा आहियूं, शाबिल बिटाई ते वेंदा आहियूं ऐं ॾाढा बैत बि ॾाढा असां पढ़ियासीं नंढे लाइ स्कूलनि में। असांखे अञा ताईं ज़हन में आहे शाबिल बिटाई असांजो मरकज़ी शाइर रहियो आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। सो यस, तव्हांजी तरफ़ ई अॻियां वधंदमि। अच्छा, पोइ असां उन्हनि जी एडमिशन कराईंदा आहियूं ऐं पोइ वरी उन्हनि खे शाम जो असां पढ़ाईंदा आहियूं, छो की उन्हनि जो जेको घर में माहौल आहे उहो झूपड़ियूं आहिनि ऐं उन्हनि खे उहा प्रॉपर फैसिलिटीज़ न आहिनि, त असां उन्हनि खे छॾे न आहियूं ॾींदा उन्हनि खे मॉर्निंग स्कूल में एडमिट करे। उन्हनि जी हिकु हिकु प्रोग्रेस जी अपडेट रखंदा आहियूं ऐं उन्हनि खे उन हिसाब सां गाइड कंदा आहियूं ऐं माना बाक़ाइदा उन्हनि ते कमु, मतलब तव्हांजो स्टाफ ॾाढो प्रॉपरली सिंसियरली कमु करे थो। अच्छा, वॉलंटियर असांजी जेके 7 मिनट टुगेदर जी टीम आहे, उन मां ख़ासि करे हिते ज़िक्र हमराज जो करणु चाहींदमि। हिकिड़ो असांजो टीम मेंबर आहे जेको मुंहिंजे जॉब वग़ैरह इन्हनि शयुनि खां पोइ लुक आफ्टर कंदो आहे, शयुनि खे टीचर्स खे बि मैनेज कंदो आहे।
असां वटि ॿ मैनेजमेंट में आहिनि जेके अनीसा आहे अज़रा आहे जेके पूरो लुक आफ्टर कंदा आहिनि स्कूल खे टीचर्स खे ऐं असां वटि 13 टीचर्स आहिनि हिकु हिकु टीचर खे 15 ॿार मिलियल आहिनि सो उन हिसाब सां असांजो कमु हलंदो आहे तमामु ज़बरदस्त आहे सोचिजे त माना इहे ई टीचर्स जेकॾहिं थोरो पंहिंजे उन प्रॉफिट जे बारे में सोचनि त शायदि किथे ॿिए हंधि वञी करे सुठे अंदाज़ में कमु करे सघंदा पर हिकिड़ो इंसानियत जी ख़ातिर ऐं हिकिड़ो थींदो आहे लाइफ जो उन्हनि जो हिकिड़ो पैटर्न ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां उन्हनि खे जेको स्टिपेंड ॾींदा आहियूं टीचर्स खे जेके टीचर्स जी ॻाल्हि कंदा उहो ॾाढो मिनिमल हूंदो आहे 5 खां 7 हज़ार जे विच में असां उन्हनि खे ॾींदा आहियूं हाणे एतिरे हुन में अच्छा ॿियो मां हिननि खे हमेशह इहो चवंदी आहियां जॾहिं बि तव्हांखे का बहितर अपॉर्चुनिटी मिले तव्हां वञो असां वटि जेके टीचर्स आहिनि उहे इंटर पास आहिनि को अर्ली हुन में आहे पंहिंजो BS फेज़ में फर्स्ट ईयर में या सेकेंड ईयर में त उन्हनि खे बि हिकिड़ो तजुर्बो थींदो आहे पढ़ाइण जो उन्हनि खे बि सर्टिफिकेट्स ॾींदा आहियूं उन्हनि खे बि हर एक्टिविटी में इन्वॉल्व कंदा आहियूं त हुननि जी पंहिंजी बि पर्सनल डेवलपमेंट थींदी आहे हा बिल्कुलु हर शइ जा हिकिड़ा मुसबत पासा ज़रूरु आहिनि ॾाढो सुठो तव्हांजी टीम कमु करे रही आहे ओवरऑल सोशल मीडिया ते बि असां ॾिसी चुका आहियूं तमामु सुठियूं हिकिड़ियूं ख़िदमतूं आहिनि अच्छा बेनज़ीर MPhil जो थोरो पुछणु चाहींदमि अव्हां खां MPhil छो त ॾिसो BS खां पोइ हिकिड़ो जेको आहे न असां प्रैक्टिकल लाइफ में जॾहिं ईंदा आहियूं त अगेन स्टडी खे कंटिन्यू करणु इट्स अ वेरी हार्ड टास्क सो तव्हां कीअं जेको आहे सो चाहियो त बसि कंटिन्यू करिणो आहे अच्छा मुंहिंजो हिन में को बि क्रेडिट कोन्हे मां मुंहिंजे शायदि ज़हन में बि न हुयो मुंहिंजा फादर यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि हूंदा हुया फिज़ियोलॉजी डिपार्टमेंट में ख़ैर उहे प्रोफेसर थिया हुया ऐं उन्हनि जी हिकिड़ी जर्नी रही त उन्हनि खे ख़बर हुई त हिनखे टीचिंग साइड शौक़ु आहे छो करे मां शुरू खां वठी सुठो कॉन्फ्रेंसिस वग़ैरह में हिननि में ॻाल्हाईंदी हुयसि त पीअर हूंदा आहिनि उनखे ख़बर पइजी वेंदी आहे माउ पीउ खे पंहिंजे ॿार शाय न आहे या कीअं में बि हीअ टीचिंग में सुठो एक्सेल करे सघे थी त हिनखे MPhil डिग्री घटि में घटि हुजे सो मूं BS कई हुई कोविड जे करे मुंहिंजी BS थोरी लेट थी वई 2021 सेप्टेंबर में मूंखे डिग्री मिली हुई ऐं मुंहिंजो ऑलरेडी अगस्त में मुंहिंजो फादर फॉर्म MPhil में भराए चुका हुया उन्हनि जो कंटिन्यू थी वेंदी ऐं 2021 डिसंबर में मुंहिंजे फादर जी डेथ थी वई उन्हनि खां पोइ मां कोर्स वर्क वग़ैरह पंहिंजो कंप्लीट कयो ऐं पोइ बाक़ाइदगी सां जेको आहे टीचिंग कैरियर जो आगाज़ कयो उन जे विच में मां कुझु ऑनलाइन वेब चैनल सां गॾु एज़ अ वॉइस ओवर आर्टिस्ट कमु करे चुकी हुयसि कॉन्टेंट राइटर कमु कंदी हुअमि शॉर्ट टर्म असाइनमेंट्स खणंदी हुअमि पंहिंजो हिकिड़ी ऑनलाइन किथे कंहिं ऑफिस में कुझु कमु करे छॾियो हिकिड़ो मैगज़ीन लॉन्च थियो हुयो उनजी सेल्स एंड मार्केटिंग एजेंट एज़ अ कमु कयो हुयो माना ईअं नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ मां पंहिंजे BS जे दौरान ई कंदी आई हुयसि ऐं मेनली टीचिंग बि कंदी हुअमि सिंधी पढ़ाईंदी हुअमि ऑनलाइन सो इहे थोरा थोरा कम हलंदा हुया पोइ जीअं MPhil जो कोर्स वर्क पूरो थियो अमीदत मां निकिरी हिकिड़ो हीलिंग जो फेज़ स्टार्ट थियो उनखां पोइ मूं 2022 ऑगस्ट खां बाक़ाइदगी सां टीचिंग जो आगाज़ कयो पहिरीं हिकिड़ो प्राइवेट कॉलेज हुयो जामशोरे में उतां खां आगाज़ कयो उनखां पोइ मूंखे टीचिंग असिस्टेंट जी ऑफर अची वई हुई GC यूनिवर्सिटी हैदराबाद मां सो मां उते हुयमि सेमेस्टर लाइ GC यूनिवर्सिटी हैदराबाद में उनखां पोइ सेमेस्टर मूं सिंध यूनिवर्सिटी में एज़ अ विज़िटिंग फैकल्टी पढ़ायो उनखां पोइ असांजी शिफ्टिंग थी वई कराची उते जीअं ई मां वियमि त उते मूं ऑलरेडी अप्लाई करे चुकी हुयमि पाकिस्तान मरीन अकेडमी हिकिड़ो ॾाढो रिप्यूटेबल इदारो आहे नेवी वारनि जो मैरिनर्स जो PMA में मां एज़ एन इंग्लिश इंस्ट्रक्टर कमु कयो उनखां पोइ वरी मूंखे NED मां एज़ अ विज़िटिंग फैकल्टी जी ऑफर आई उते मूं अप्लाई कयो हुयो ऐं पोइ NED में मूं सोचियो त इहो ॾाढो सुठो थी वेंदो हिकिड़ी कराची जी हिकिड़ी ॾाढी सुठी यूनिवर्सिटी सम्झूं था NED एंट्री थी वई सो उते मां विज़िटिंग फैकल्टी में हूंदी हुअमि सिविल वारनि खे ऐं मैनेजमेंट साइंसिस वारनि खे बिज़नेस कम्युनिकेशन पढ़ाईंदी हुयसि सो उते ई मां हुयसि त उनजे दौरान ई ही इंटरव्यूज़ थिया हुया त न्यू यूनिवर्सिटी खुले थी लुआरी शरीफ़ में जेके पीर ऑफ लुआरी शरीफ़ आहिनि उन्हनि जो मिशन हुयो त मां पंहिंजे बदीन जे माण्हुनि खे एजुकेशन ॾियां बिकॉज़ बदीन में यूनिवर्सिटी न आहे त उन हिसाब सां पोइ उन्हनि जो इनिशिएटिव हुयो त मूंखे बि कंहिंजे थ्रू फ्रेंड जे थ्रू ख़बर पई मां बि अप्लाई कयो थ्रू प्रोपर चैनल इंटरव्यूज़ वग़ैरह थिया मां NED में ई हुयसि त मूंखे ऑफर अची वई हुई पोइ मां उते सेमेस्टर पूरो कयो छो करे विज़िटिंग में हुयमि त कुझु ॾींहं वञिणो पवंदो हुयो त पोइ मां हिननि खे बि जॉइन करे छॾियो हुयो पोइ नवंबर लास्ट ईयर 2024 नवंबर खां वठी मां
द सूफ़ी इंस्टीट्यूट लोहारी शरीफ में आहियां। सही, माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी हिकिड़ी सुठी जर्नी। ऐं अॼु प्रोग्राम में मूं चाहियो त शुरूअ खां पाण शुरू कयूं ऐं सुहिणे अंदाज़ में बेनज़ीर जी एजुकेशन जी प्राइमरी जेका तालीम आहे, घर जी तरबियत, तमामु एक्टिविटीज़ जेके बि कमकार हलनि था उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाए वञे। हूअं हालांकि स्क्रीन ते ॾाढो घटि टाइम मिलंदो आहे त तव्हां एक्सप्लेन न करे सघंदा आहियो, सो मूं चाहियो त अॼु तव्हांखे जेको आहे असां प्रॉपर टाइम ॾियूं। अच्छा, हिकिड़ो पढ़ण बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो चैलेंज हूंदो आहे, पर पढ़ाइण केतिरो ॾुखियो आहे? अच्छा, मूंखे पढ़ाइणु ॾाढो सवलो लॻो, छो जे करे मां नंढाप खां मां तव्हांखे ॿुधायो त मां ट्यूशन पढ़ाईंदी हुअसि। मां जॾहिं अकेडमी में पढ़ंदी हुअमि तॾहिं मुंहिंजी केमिस्ट्री ॾाढी सुठी हूंदी हुई, त पोइ जॾहिं को टीचर न ईंदो हुयो त पोइ मूंखे चवंदा तूं केमिस्ट्री पढ़ाए, ऐं पोइ मां हूंदी स्टूडेंट हुअमि पर मूंखे एज़ अ सब्स्टिट्यूट टीचर फर्स्ट ईयर में, मैट्रिक में, 9th में ईअं मोकिलींदा हुया। सो उतां खां वठी ईअं सम्झो त मूंखे हिकिड़ो कॉन्फिडेंस आयो त आई कैन टीच, ऐं ॿार चवंदा, पाण चवंदा त बेनज़ीर खे मोकिलियो, अॼु असांजो टीचर न आहे, हीअ कॉन्सेप्ट असांखे सम्झाए। पोइ उतां खां मूंखे हिकिड़ो ईअं सम्झो त कॉन्फिडेंस अची वियो टीचिंग जो, त टीचिंग मूंखे कॾहिं बि ॾुखी नाहे लॻी। सही, ज़बरदस्त। अच्छा, टीचिंग जे दौरान असां केतिरो सिखूं था? मुंहिंजे ख़्याल में सॼो कुझु सिखूं ई टीचिंग जे दौरान था। जॾहिं मां GC यूनिवर्सिटी में पढ़ाईंदी हुअमि, अच्छा तव्हां जॾहिं यूनिवर्सिटी लेवल ते पढ़ायो था तव्हांजी लर्निंग इलाही सुठी आहे, जॾहिं तव्हां स्कूल लेवल ते या कॉलेज लेवल ते पढ़ायो था काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहिनि, तव्हां इहो बि सम्झो था त हाणे हिननि खे लिखाइणो आहे, हिननि खे पढ़ाइणो आहे, बुक मां पढ़ाइणो आहे, त तव्हांजे जेकी हिकिड़ो ईअं सम्झो त एरिया ऑफ फोकस ॾाढो लिमिटेड थो रहे, टेक्स्ट बुक ते ताईं थो रहे। पर जॾहिं यूनिवर्सिटी में तव्हां डिफरेंट वेबसाइट्स तां पढ़ो था, स्लाइड्स ठाहियो था, लेक्चर्स प्रिपेयर कयो था, डिफरेंट बुक्स तव्हांखे रिकमेंड कया था वञनि, उतां तव्हां ॾिसो था कंहिंजो आर्टिकल आहे, जीअं असांखे BS में बि टीचर्स आर्टिकल ॾेई छॾींदा हुया, को पब्लिश्ड वर्क आहे, जेको तव्हां सब्जेक्ट पढ़ायो था, त पोइ उहो तव्हांजो हिकिड़ो डोमेन आहे, उहो इट रिक्वायर्स डिफरेंट यू, उहो तव्हांजो ईअं न आहे त तव्हां हिकिड़े किताब मां पढ़ियो ऐं उन ते तव्हां लेक्चर ॾेई वठो था यूनिवर्सिटी में। सो जॾहिं मां GC यूनिवर्सिटी में पढ़ाइणु शुरू कयो, एक्चुअली मां त ईअं सम्झंदी आहियां त मुंहिंजी लर्निंग उतां स्टार्ट थी, ऐं मां डिफरेंट वेबसाइट्स तां पंहिंजो हिकिड़ो सुठे तरीक़े सां पढ़ी लेक्चर तयारु करे पोइ पढ़ाईंदी हुयसि, त मुंहिंजा उहे कॉन्सेप्ट्स पाण वधीक क्लियर थिया, जेके शायदि मूं उन्हनि खे उन हिसाब सां पंहिंजे पढ़ाई जे दौरान न वरितो, जेको मां पढ़ाइण जे दौरान उन्हनि खे सुठे तरीक़े सां सम्झो। हाँ, या स्कूल और कॉलेज में उन तरीक़े सां मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे टेक्स्ट बुक ते खे फॉलो करिणो आहे, टाइम ड्यूरेशन आहे, कॉपीज़ फेयर कराइणियूं आहिनि, हीअ आहे हू आहे, त उन में तव्हांजी एतिरी मुंहिंजे ख़्याल में त लर्निंग नथी थिए जेतिरी तव्हांजी यूनिवर्सिटी में या हिकिड़े इंस्टीट्यूट में जिते तव्हां थोरा फ्रीडम तव्हांखे मिलियल आहे उते थिए थी। अच्छा, हिन वक़्तु बदीन में जहिड़े तरीक़े सां तव्हां कमु कयो पिया ऐं जंहिं माशाल्लाह सीट ते मौजूदु आहियो त लुक आफ्टर करण बि हूंदो आहे, सो केतिरो चैलेंजिंग आहे इहो कमु? अच्छा, मुंहिंजो इज़ी बणाए छॾिया। मुंहिंजो हाणे कम्युनिटीज़ में ॾाढो कमु हुयो, त जॾहिं मां हिते वई हुयसि त मूंखे लॻो त इहो ॾाढो कमु सवलो हूंदो। मां त अंडर प्रिविलेज्ड माण्हुनि सां इन्हनि बैकग्राउंड सां कमु करे चुकी आहियां, पर जॾहिं मां जॉइनिंग लाइ वई हुयसि, जॾहिं स्टार्टिंग वीक हो त मां बदीन फॉर द वेरी फस्ट टाइम वई हुयसि, उन खां पहिरीं मुंहिंजो कॾहिं बि बदीन न वञणु थियो, त मां वई हुयसि त मूंखे लॻो हीअ आसान हूंदो, पर लाड़ी माण्हू थोरो डिफरेंट हूंदो आहे ट्रीट करण में एज़ कम्पेयर टू उतर जो। मां पाण उतर जी आहियां, अबा ॾाढा असांजा लाड़काणे जा आहिनि, सो उहे थोरा तबियत जा तेज़ हूंदा आहिनि, ऐं जेको लाड़ी माण्हू हूंदो आहे उहो तबियत जो ॾाढो मिठो हूंदो आहे, सॉफ्ट हूंदो आहे, पर उहो ट्रिकली प्ले करे वठंदो आहे। सो मूंखे पहिरीं ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुई त हिन मिठास जे पोयां छा आहे या कीअं, ऐं उतर जो माण्हू आहे न, हुनजी कावड़, हुनजो जेको इंटेंशन आहे उहो तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदो एज़ कम्पेयर टू लाड़ी। सो पोइ इहे थोरो चैलेंज रहिया हुया, पर थैंक्स के जेके पीर ऑफ लोहारी शरीफ आहिनि ऐं उन्हनि जी जेकी प्रॉपर टीम आहे, सीनियर मैनेजमेंट आहे, उन्हनि जी वरी मूंखे इलाही सपोर्ट रही, ऐं उन्हनि में मां हिकिड़ी शइ जेकी नोट कई आहे जेकी मूंखे ॾाढी वणंदी आहे, उहो कम वारे माण्हुनि जी ॾाढी इज़त कंदा आहिनि। पोइ हुननि खे ख़बर आहे बेनज़ीर कम वारो माण्हू आहे न, त हुननि मूंखे ॾाढो फ्रीडम ॾिनो आहे, जेतिरो शायदि मां ईअं सम्झो त मुंहिंजी पोस्ट एतिरो डिज़र्व बि नथी करे, पर हू हर शइ में मूंखे फ्री छॾींदा आहिनि ऐं मुंहिंजे ओपिनियन खे ॾाढो वैल्यू कंदा आहिनि। उहा शइ मूंखे ईअं सम्झो त उते ॾाढो जोड़े रखंदी आहे, त मां कहिड़ी शइ लाइ चवां, छा चवां, जॾहिं मूंखे इज़त थी मिले, जॾहिं मूंखे मुंहिंजे ओपिनियन खे वैल्यू थी मिले, हर शइ मूंखां पुछी थी वञे, हर शइ मूंखां माना उन्हनि खे त कुझु मूंखां पुछण जो आहे ई न बि पुछी सघनि था, मूंखे ऑर्डर करे सघनि था, पर उहो मूंखां हर शइ पुछंदा आहिनि। सो उहा जेकी मूंखे वैल्यू, रेस्पेक्ट, उहा इज़त, उहो मान मर्तबो मिले थो,
बस उन शइ मुंहिंजे कम खे आसान करे छॾियो माशाल्लाह माशाल्लाह तमामु ज़बरदस्त हिकिड़ो इंसान जो पंहिंजो मिज़ाज बि हूंदो आहे जीअं तव्हां चयो न त कम वारे माण्हू खे रेस्पेक्ट मिलंदी आहे सो हर जॻह ते कम वारे माण्हू खे रेस्पेक्ट मिलंदी आहे अच्छा हिकिड़ो न एजुकेशन खे कंटिन्यू करणु थोरो ॾुखियो बि बणिजी वेंदो आहे तव्हां जेको आहे अकेडमिकली किथे बि पंहिंजो सर्विसिस बि ॾेई रहिया आहियो एमफिल जो लास्ट सेमिनार उनजे बारे में बि पुछणु चाहींदमि त उहो कीअं गुज़रियो आहे ऐं वरी कड़ी सां कड़ी जोड़णु PhD जो हिकिड़ो इरादो त इहा माना किथां इंस्पिरेशन मिली अच्छा 2021 में टीचिंग असिस्टेंट जूं पोस्ट अनाउंस थियूं सिंध यूनिवर्सिटी में मुंहिंजे फादर मूंखे चई छॾियो त बाबा तोखे ॿिए कंहिं हंधि अप्लाई न आहे करिणो सिंध यूनिवर्सिटी में टीचिंग असिस्टेंट थी वञ तोखे ग्रोथ जा चांसिस बि मिलंदा ऐं ॾाढी सुठी अपॉर्चुनिटी आहे यूनिवर्सिटी लेवल खां ई तूं टीचिंग स्टार्ट कर त उतां खां वठी मुंहिंजो इहो बि मुंहिंजो फादर खे क्रेडिट आहे हुन मूंखे पाथवे ठाहे ॾिनो उन वक़्तु मां डेवलपमेंट सेक्टर में इलाही फेमस हूंदी हुयसि इलाही ऑर्गेनाइज़ेशन सां NGO सां कमु कंदी हुयसि इलाही कमु हूंदो हो कंसल्टेंसी जा कम मॉनिटरिंग जा कम इलाही कुझु मां उन दौरान बि कंदी हुयमि शॉर्ट टर्म प्रोजेक्ट असाइनमेंट्स गोल्डन पीरियड गुज़रियो आहे गोल्डन पीरियड हो सोशल वर्क जो डेवलपमेंट सेक्टर खे मूं हिकिड़ो सुठो अरसो ॾिनो आहे छो जे करे नंढाप खां वठी उन शइ जो तजुर्बो हुयो डिग्री न हुई पर तजुर्बो त हुयो उन हिसाब सां त उहो उन वक़्तु मुंहिंजे अबू खे इलाही उन मूंखे प्यार सां सम्झायो त डेवलपमेंट सेक्टर इज़ नॉट फॉर यू तूं टीचिंग साइड खे पंहिंजी प्रायोरिटी ठाह ऐं उन खां पोइ अगरि तोखे कंहिं मल्टानेशनल कंपनी में NGO में ऑर्गेनाइज़ेशन में अगरि का ऑफर अचे थी त तूं उन पासे भले ई लाड़ो कजां पर लोकल NGOs जे चकर में तूं पंहिंजो कैरियर जेको आहे सो उहो डाइवर्ट न कर तूं ॾाढो सुठी टीचर थी सघें थी ऐं अॻिते हली बि तुंहिंजे लाइ ॾाढियूं आसानियूं थींदियूं पोइ मुंहिंजी शादी लाइ बि सोचींदो हुयो त उहो टीचर्स खे स्पेस मिली वेंदो आहे ईअं उन हिसाब सां बि उहो ॻाल्हियूं मूंसां ओपनली ॾाढो कंदो हुयो ख़ैर उन्हनि टीचिंग असिस्टेंट लाइ माना उन्हनि मूंखे तयारु कयो यूनिवर्सिटी टीचिंग लाइ ऐं उन वक़्तु ई ॾाढो वाज़े हुयो त यूनिवर्सिटी टीचिंग लाइ घटि में घटि टीचिंग असिस्टेंट या विज़िटिंग फैकल्टी तव्हां BS बेसिस ते थी सघो था पर परमानेंट एम्प्लॉय तव्हां MPhil खां सवाइ नथा बणिजी सघो डेफिनेटली 18 years एजुकेशन लाज़मी आहे सो उन शइ मूंखे बसि शुरू खां ई वठी क्लियर रखियो त यूनिवर्सिटी टीचिंग करणी आहे स्कूल में पढ़ाइणो कोन्हे कॉलेज में पढ़ाइणो कोन्हे सो यूनिवर्सिटी टीचिंग लाइ तोखे MPhil खपे MPhil में उन महिल ई एनरोल थी वियमि हाणे इहो आहे त MPhil भी इलाही अची विया आहिनि सो हाणे हिकिड़ो कॉम्पिटिशन वधी वियो आहे ऐं MPhil ते रुकिजणो त न आहे लेक्चरर ते असिस्टेंट प्रोफेसर जेको आहे सो उहो 18 years एजुकेशन ते नथो थिए हुन लाइ मिनिमम PhD रिक्वायर्ड आहे 19 ग्रेड लाइ सो मां उन लाइ तयारी कयां पई जी अच्छा बेनज़ीर MPhil करणु केतिरो ॾुखियो रहियो या कीअं ईज़ी बणिजो सेमिनार्स कीअं गुज़रिया छा चैलेंजिस रहिया मां जेकी ॻाल्हि सम्झंदी आहियां उहो हरू भरू इनखे ओवर हाइप्ड कयो वेंदो आहे या डिॼारियो वेंदो आहे सेमिनार्स में तव्हां सां हीअं थींदो आहे तव्हां इलाही कंफ्यूज़ हूंदा आहियो तव्हांखे डिॼारियो वेंदो आहे अगरि तव्हां कमु पाण कयो आहे न मुंहिंजे ख़्याल में ॾाढा बेसिक सा सवाल हूंदा आहिनि तव्हांजा रिसर्च क्वेश्चन्स छा आहिनि रिसर्च ऑब्जेक्टिव्स छा आहिनि हाणे उहे हिकिड़ियूं कोर शयूं आहिनि जंहिंजे सॼे आस पास तव्हांजी रिसर्च घुमंदी आहे त मुंहिंजे ख़्याल में मूंखे ॿिन्ही सेमिनार्स मुंहिंजा ॾाढा मखण थिया जीअं चइजनि न उन में कुझु बि मूंखे को चैलेंज फेस न करिणो पियो अल्हम्दुलिल्लाह उहो ॾाढा सुठा थिया छो जे करे कमु सां मां दिलचस्पी सां कमु कयो हाणे उहो कमु हुयो ॾाढो न्यू कमु हुयो जंहिंमें मां पाकिस्तानी वैरायटी खे प्रमोशन थी ॾियारियां त असां ब्रिटिश ऐं अमेरिकन एक्सेंट फॉलो न कयूं इंग्लिश में ऐं जेकी पाकिस्तानी इंग्लिश आहे असां उनखे प्रमोट कयूं त उहो ॾाढो हिकिड़ो न्यू हिकिड़ी फील्ड अचे थी इंट्रस्टिंग बि ॾाढो आहे त छो असां वात चिबो करे ॻाल्हाइण खे पसंदि कंदा आहियूं व्हेन वी आर नॉट इंटरेक्टिंग विथ पीपल फ्रॉम अमेरिका एंड ब्रिटेन ऑन रेगुलर बेसिस पोइ असां छो था अहिड़ो बिहेवियर रखूं त असां मिमिक छो था कयूं उन्हनि जे एक्सेंट खे पोइ उन शइ ते मूं रिसर्च वग़ैरह कई सो कमु मुंहिंजो पंहिंजो हुयो ऐं पंहिंजे पसंदि सां टॉपिक सिलेक्ट कयो त इन जे करे ॿई सेमिनार्स मुंहिंजा इलाही ईज़ी रहिया बट इहो जेको थीसिस वारो जेको कमु हूंदो आहे उनखे हिकिड़ी फॉर्मेटिंग हूंदी आहे उनजो कुझु रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि उन में मूंखे ॾाढो टाइम लॻी वियो सही सही अच्छा तव्हांजा जेके गाइडर्स रहिया जिन जी सपोर्ट रही उन्हनि खे बि ज़रूरु अॼु जे प्रोग्राम मां चाहींदमि यादि कयो हा मुंहिंजो HOD डॉक्टर फताह सूमरो उन्हनि जी मूंखे ॾाढी सपोर्ट रही ऐं ॿियो मुंहिंजो सुपरवाइज़र डॉक्टर सनाउल्ला अंसारी इहे ॿ माण्हू अहिड़ा आहिनि
आहिनि जिन मुंहिंजे हिन महिल ताईं एतिरी जेकी सपोर्ट कई आहे। शायदि हू ॿिए स्टूडेंट सां कंदा हुजनि ईअं, पर मूंखे ईअं सम्झो त अलाह सां बि मदद कई आहे हिननि ॿिनि माण्हुनि। इंग्लिश डिपार्टमेंट मां अगरि ॾिसिजे त चवंदा आहिनि न सुपरवाइज़र सुठा न हूंदा आहिनि, सुपरवाइज़र टाइम न ॾींदा आहिनि। ऐं हुन मूंखे ज़ूम मीटिंग ते बि कॉल ते बि टाइम ॾिनो आहे, कॉल ते बि टाइम ॾिनो आहे। ऐं ही इज़ फेमस त उहो कंहिंखे मैसेज जो रिप्लाई न ॾींदो, पर हुनखे ख़बर आहे त बेनज़ीर कम सां मैसेज कयो आहे, मूंखे रिप्लाई ॾींदो आहे। ऐं सर फताह बि हरू भरू कंहिंजे लाइ चवंदो न आहे, पाण हुनजो कमु प्रोसीड न आहे कंदो जेसि ताईं हू सम्झंदो आहे त पोटेंशियल आहे ॿार में। मूंखे हुन इलाही दफ़ा चयो आहे त बेनज़ीर मां चाहियां थो तूं MPhil डिग्री इलाही पहिरीं वठी चुकी हुजे हा। सो इन जे करे सर फताह जी, सर सनाउल्लाह जी, इहे ॿ नाला आहिनि जिन मूंखे ॾाढो सपोर्ट कयो आहे। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक वठूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में आऊं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो बेनज़ीर शेख मूंसां गॾु मौजूदु आहे। ऐं बेनज़ीर जो कमु ऐं तमामु उनजूं ख़िदमतूं, तमामु महिनतूं अॼु जे प्रोग्राम में पाण बेनज़ीर सां ॻाल्हि ॿोल हली रही आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में डिस्कस करे रही आहे। अच्छा बेनज़ीर, थोरो पुछणु चाहींदसि त असां जॾहिं पंहिंजे हैदराबाद जी ॻाल्हि कंदा आहियूं या डेवलप्ड सिटीज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन जे कंपेरिज़न में जॾहिं असां सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा ॾिसूं था, उतां जी एजुकेशन ॾिसूं था, उतां जी नियाणियुनि जूं बंदिशूं चई सघूं था, केतिरियूं हूंदियूं आहिनि, केतिरा चैलेंजिस हूंदा आहिनि, केतिरो ॾुखियो हूंदो आहे, उन्हनि जी एजुकेशन खे कीअं ॾिठो आहे? जॾहिं बदीन में मुंहिंजो एक्सपोजर थियो ऐं मां माण्हुनि सां ॻाल्हाइणु शुरू कयो, छोकिरनि सां ॻाल्हाइणु शुरू कयो, त मूं ॾिठो त उन्हनि खे ॾाढो लिमिटेड एक्सपोजर आहे। छोकिरा हुजनि छोकिरियूं हुजनि, ॿिन्ही लाइ लिमिटेड अपॉर्चुनिटीज़ रहियूं आहिनि। कुझु गवर्नमेंट स्कूल्स आहिनि जंहिंजूं हालतूं बि एतिरियूं सुठियूं न आहिनि। सो मूंखे हुते कमु कंदे मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां, इलाही माण्हू मूंखां पुछंदा आहिनि तूं कराची छॾे छो बदीन वई आहे, त मां उन्हनि खे इहो ई चवंदी आहियां शायदि मूंखे अलाह साईं हुननि लाइ मोकिलियो, हा मुंतखिब कयो। ऐं इहे अलाह साईं जा कम आहिनि, इहे इन में तव्हांजो को हले ई नथो। अलाह साईं हुन महिल तव्हांजे दिलि में विझे थो, तव्हां लाइ अपॉर्चुनिटीज़ आसान करे तव्हांखे ॾेखारे थो, ऐं पोइ तव्हां हुते कन्विंस थी हलिया था वञो। सो इहो अलाह जे प्लान जो हिकिड़ो हिसो हुयो। सो जॾहिं मां हुते वियमि त ॾिठमि त हुननि खे कॾहिं कॾहिं मां आइल्स बि हुते पढ़ाईंदी आहियां, कोऑर्डिनेटर सां गॾु गॾु मां हुते आइल्स पढ़ाईंदी आहियां। त आइल्स में असां वटि राइटिंग ऐं स्पीकिंग जा डिफरेंट टॉपिक्स हूंदा आहिनि जेके तक़रीबन सोशल कनेक्टिविटी ते हूंदा आहिनि। त होटल में तव्हां कीअं रहंदव, कहिड़ियूं शयूं तव्हांखे होटल्स में वणंदियूं आहिनि, ईअं सोशल इशूज़ ते, पॉलिटिक्स जे बारे में तव्हांजा छा ख़्याल आहिनि, पॉल्यूशन जे बारे में तव्हांखे छा ख़बर आहे, वग़ैरह वग़ैरह। त मां जॾहिं हुननि ॿारनि सां इंटरेक्शन कंदी हुअमि, हुआ त वॾा ॿाहिरि वञण जी तयारी पिया कनि, कुझु मूंखां बि एज में वॾा हुया, पर मां ॾिसंदी हुअमि त हू हुन हिसाब सां हुन शइ ते ॻाल्हाए नथा सघनि। पोइ शायदि उहो लिमिटेड एक्सपोजर जी वजह सां लिमिटेड उन्हनि खे हिकिड़ो टेक्स्ट बुक जे थ्रू पढ़ायो वियो। त हाणे मूंखे उन्हनि ॿारनि खे शुरू खां वठी हलाइणो पवंदो आहे। पहिरीं उन्हनि खे उन्हनि कॾहिं उन्हनि खे कंहिं ॿुधायो बि न हो त किताब कीअं पढ़जनि। किताब पढ़ण बि हिकिड़ो अमल हूंदो आहे ज़िंदगी में, त उहो बुक रीडिंग न आहे, त पोइ उहो जेके इलाही हैवी पैसेजिस आहिनि रीड करणा था पवनि तव्हांखे आइल्स में, उहे बि तव्हांखे ॾाढा ॾुखिया था लॻनि। सिर्फ़ु ग्रामर सां कमु कोन थो हले, तव्हांखे हिकिड़ी कंप्रेहेंशन लेवल तव्हांजी हुजणु खपे। सो उहो हिकिड़ो मुंहिंजो छो करे उन्हनि सां पंहिंजा स्टूडेंट्स आहिनि, 5-6 स्टूडेंट्स आहिनि, पोइ उन्हनि सां हिकिड़ो इंटरेक्शन रहंदो आहे। त पोइ मूंखे सम्झ में ईंदो आहे त हैदराबाद ऐं कराची जो जेको हिकिड़ो आम ॿार आहे उनखे इलाही एक्सपोजर मिलियल आहे, एक्टिविटीज़ इवेंट्स थींदा था रहनि, उन्हनि खे उहे शयूं नथियूं मिलनि जेके हिकिड़े आम कराची या हैदराबाद जे ॿार खे मिलनि थियूं। लिमिटेड रिसोर्सिस आहिनि, उनजे पोयां काफ़ी सारा रीज़न्स आहिनि, गुरबत हिकिड़ो वॾो असां चई सघूं था अलमियो आहे असां वटि। अच्छा, मां सिंध यूनिवर्सिटी जे बारे में मतिलबु इंग्लिश डिपार्टमेंट जे बारे में इन तरह जो बहस अक्सर ॿुधो आहे। आई न्यू इट त इहो जेको आहे सो सही न आहे, जेका ॻाल्हि ॿुधी वेंदी आहे त असां इंग्लिश डिपार्टमेंट में सिर्फ़ु अंग्रेज़ी सिखणु वेंदा आहियूं। सो इन बाबति छा रहियो आहे? अच्छा, जेको मुंहिंजो फेवरेट अगरि तव्हां सब्जेक्ट पुछंदो त उहो सोशो लिंग्विस्टिक्स या डिस्कोर्स एनालिसिस आहे। मां जॾहिं फाइनल ईयर लिंग्विस्टिक्स वारनि खे पढ़ायां पई 2023 में, त मां उन्हनि खे पढ़ाईंदी हुअमि डिस्कोर्स एनालिसिस, ऐं लिटरेचर वारी बेच खे पढ़ाईंदी हुअमि टीचिंग लैंग्वेज थ्रू लिटरेचर। त तव्हां ॿोली कीअं सेखारे सघो था लिटरेचर पढ़ाए, माना नॉवेल पढ़ो, तव्हां ॿोली था सिखो, पढ़ो नॉवेल था पढ़ो, लिटरेचर जो पीस था, पर इवेंचुअली इट हेल्प्स यू इन योर लैंग्वेज। ऐं वरी जॾहिं असां हुनजी ॻाल्हि कंदा आहियूं
डिस्कोर्स एनालिसिस जी, त असल में उहा असांखे ॿुधाईंदी आहे त हिकु ॻाल्हि जे पोयां केतिरियूं कॉन्टेक्चुअल डीप मीनिंग्स छुपियल आहिनि, लिकियल आहिनि. सो डिस्कोर्स एनालिसिस, सोशो लिंग्विस्टिक्स हिकिड़ा ह्यूमन सब्जेक्ट्स आहिनि जेके इंग्लिश त उन्हनि सां परे परे ताईं को उन्हनि जो तालुक़ु न आहे. सोशो लिंग्विस्टिक्स सेखारींदा त हिकिड़े ॿोली जो हिकिड़े समाज में छा किरदारु हूंदो आहे, ॿोलियूं कीअं मरंदियूं आहिनि. ऐं लिंग्विस्टिक्स जेकी आहे, जेकी मुंहिंजी फील्ड आहे, उहा इंग्लिश सां रिलेटेड आहे ई न. उहा ॿोलियुनि जी जेकी एजुकेशन आहे, ॿोलियुनि जी जेकी साइंस आहे, उन जे बारे में आहे. त उचार कीअं निकिरंदा आहिनि, हिकिड़े ॿोली जा सही उचार कीअं कढी सघूं था, हिकिड़ी ॿोली जी उमिरि छा हूंदी आहे, हिकिड़ो जेको लहजो असां चवंदा आहियूं डायलैक्ट, उन्हनि ते कहिड़े कहिड़नि शयुनि जो इम्पैक्ट हूंदो आहे. सो असां इन्हनि शयुनि खे पढ़ंदा आहियूं. असां इंग्लिश, फंक्शनल इंग्लिश वग़ैरह हिकु ॿ सब्जेक्ट हूंदा आहिनि, या सिमेंटिक्स हूंदी आहे जंहिंमें असां मीनिंग जी ॻाल्हि कंदा आहियूं, या सेंटेक्स हूंदी आहे जंहिंमें असां सेंटेंस स्ट्रक्चर जी ॻाल्हि कंदा आहियूं. सो इहे शयूं असां थोरियूं पढ़ंदा आहियूं, जेके इहे फाउंडेशन आहिनि. बाक़ी थर्ड ईयर ऐं फाइनल ईयर जा जेके बि असांजा सब्जेक्ट्स हूंदा आहिनि, उहे सभु ईअं हूंदा आहिनि जो उहे सोशली कनेक्टेड हूंदा आहिनि. उहे असांखे ॿोली खे समाज में उनजो जेको रोल आहे, ॿोली कीअं कनेक्ट करे थी, कम्युनिकेशन जो केतिरो किरदारु आहे, उहे सभु असां शयूं पढ़ंदा आहियूं. डिस्कोर्स एनालिसिस, क्रिटिकल डिस्कोर्स एनालिसिस हिकिड़ी वास्ट एरिया आहे जंहिंमें असां वटि कुझु मॉडल्स हूंदा आहिनि. हिकिड़ी स्पीच खे असां डिफरेंट प्रोसेस मां गुज़ारींदा आहियूं. हुनजो सोशल वैल्यूज़ छा आहिनि, हुन जूं पॉलिटिकल वैल्यूज़ छा आहिनि, हुनजी पंहिंजी असल लफ़्ज़ जी माना छा आहे, ऐं हुनजी कॉन्टेक्चुअल माना छा आहे, प्रेगमेटिकल मीनिंग. सो इहे कुझु लफ़्ज़ असां यूज़ कंदा आहियूं, पर उहो ॾाढी हिकिड़ी सुठी, ईअं सम्झो त मां चवंदी आहियां त जेको ॿार सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट मां पढ़ी निकिरंदो आहे न, उहो ॾाढो डिफरेंट ॿारु हूंदो आहे ॿिए डिपार्टमेंट जे पढ़ियल खां. इहो मुंहिंजी पंहिंजी परसेप्शन आहे. बिल्कुलु असां ईअं चई सघूं था त इंग्लिश डिपार्टमेंट हिकिड़ो ॾाढो बहितरीनु डिपार्टमेंट आहे, जितां तव्हां जॾहिं निकिरो था त वाक़ई कुझु बणिजी निकिरंदा आहियो. अगरि तव्हां सही तरीक़े सां उनखे ऑन करियो था त तव्हांजो पंहिंजो इंट्रस्ट आहे. त ईअं ई तव्हां कंहिं बि शोबे में वञो, उते जेकॾहिं दिलि सां पढ़ो था, तव्हां ऑन करियो था पंहिंजे सब्जेक्ट खे, त डेफिनेटली कुझु बणिजी पोइ निकिरो था. बाक़ी त वरी पंहिंजी महिनत हूंदी आहे त तव्हां कीअं पंहिंजी एजुकेशन इंट्रस्ट लेवल बि हूंदो आहे. एक्ज़ैक्टली. अच्छा, बाबा सां बेनज़ीर वक़्तु कीअं गुज़रियो आहे, बाबा जो सम्झाइणु, बाबा जो वेहणु, ओपनली ॻाल्हाइणु, सो बाबा खे अॼु जे प्रोग्राम में कीअं यादि कंदो? अच्छा, मैट्रिक ताईं ईअं हूंदो त मूंखे बाबा खां ॾाढो भउ थींदो हो. ठीकु आहे, माउ या पीउ हिकिड़ो कोई स्ट्रिक्ट हुजण बि खपे न. अच्छा, न हिकिड़ी परसेप्शन हूंदी हुई, माना नंढा खां असां ॿुधोसीं त पप्पा छितो आहे, पप्पा छितो आहे. हिकिड़ी जेके फ्री थियणो हूंदो आहे, हुज थियणु हूंदी आहे, पीउ सां भाकुर पाइणु थींदो आहे, माना पीउ सां का मज़ाक मश्किरी थींदी आहे, उहो हिकिड़ी रोब में पप्पा जी पर्सनैलिटी रोबदार हुई. त उन हिसाब सां मां उन्हनि सां मैट्रिक ताईं मूंखे यादि आहे त मां को एज सच मां जॾहिं ॻाल्हाईंदी बि हुअमि, उन्हनि जे कमरे खां ॿाहिरि बीह करे ॻाल्हाईंदी हुअमि. एतिरो मूंखे उन्हनि खां हूंदो, भउ हूंदो. ईअं न हूंदो प्यारु न हूंदो, प्यारु जाम हूंदो, ॿाहिरि घुमणु फिरणु हर शइ, पर हिकिड़ो जीअं चवंदा न रोब हूंदो आहे कंहिंजो हिकिड़े जो, त उहो असांजे घर में मुंहिंजे वालिद जो ॾाढो रोब हूंदो हो. त उनखां पोइ जॾहिं मां फस्ट ईयर इंटर में आयमि, शायदि मां ॿार हुयमि तॾहिं मूंखे उहो लॻंदो हुयो रोब. फस्ट ईयर इंटर खां पोइ मुंहिंजी जेकी सभ खां वधीक बॉन्डिंग थी या हिकिड़ी हुज थी, उहा पप्पा सां थी. ऐं छॾे करे उन खां पोइ मुंहिंजो ॿुधायांव थी सोशल एक्टिविटीज़ बि शुरू थियूं न, त पोइ मूंखे पिक एंड ड्रॉप ॾियणु, मूंसां टाइम स्पेंड करणु. ऐं 2016 में जॾहिं मुंहिंजो पीक जेको स्टार्ट हुयो, मां ईअं सम्झो त इंटर में हुयमि ऐं इहे एक्टिविटीज़ बि स्टार्ट थियूं, तॾहिं बाबा थी वियो रिटायर्ड. 2016 में बाबा रिटायर थियो सिंध यूनिवर्सिटी मां. त पप्पा खे जेको हिकिड़ो मशग़ूलो हुयो न, उहो मूं हुयो. मां हुयसि त मूंखे पिक कंदा, ड्रॉप कंदा, मुंहिंजी का एक्टिविटी हूंदी उन लाइ मूंसां ॻाल्हाईंदा. त हिकिड़ो ईअं सम्झो त टॉपिक मिली वियमि नओं. मुंहिंजा इहे जेके सभु शयूं हुयूं, इहे पप्पा जे लाइ हिकिड़ो ईअं सम्झो त विंदर जो सामान, हिकिड़ो कमु बणिजी वियो. कमु बणिजी वियो. मूंखे छॾे था अचनि, मूंखे वठी था अचनि, मां कंहिं महिल ईंदमि, मां कंहिं महिल वेंदमि, मां अॼु कहिड़े प्रोग्राम में थी वञा, अॼु मां कहिड़े इवेंट जो हिसो थी थियां. सो उहे तक़रीबन उहे शयूं ॾिसंदा हुया. हिकिड़ी हूंदी हुअमि त अकेलो बि कोन छॾींदा, पाण सां गॾु छॾे अचणु, वठी अचणु, पोइ उहे शयूं बि पप्पा ई ॾिसंदा हुया. सो उन दौरान मुंहिंजी जेकी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे, ऐं ॿियो अंगल करणु आहे, पप्पा जी परमिशन हर शइ लाइ ज़रूरी हूंदी. कंहिं बि इवेंट लाइ वञा थी अकेलो, लाहौर, इस्लामाबाद वग़ैरह, इहो 2017 खां मूं ट्रैवल शुरू कयो. पोइ हुन में परमिशन, हुन में पप्पा हिकु हिकु शइ पुछंदो, ऐं जेके हुन सां कंसर्न माण्हू हूंदा उन्हनि सां ॻाल्हाईंदो. पोइ इहो पप्पा हिन शयुनि में बिज़ी हूंदो त असां
ॿिन्ही जी हिकिड़ी बॉन्डिंग स्ट्रॉन्ग थी आहे उहा 2016 खां वठी पप्पा जी रिटायरमेंट खां पोइ थी आहे। हिकिड़ी जीअं चइजे त हुज वारी ॻाल्हाइण कचहरी ऐं उन वक़्तु मां वरी कुकिंग बि स्टार्ट कई। सो पप्पा हुज करणु त अॼु मूंखे हीअ शइ ठाहे ॾे, अॼु मानी मुंहिंजे हथनि जी खाईंदा, अॼु पकोड़ा मुंहिंजे हथनि जा खाईंदा। सो इन हिसाब सां पोइ वरी ॿी ॻाल्हि न आहे। असां उनखे ॾुखियो चवंदा आहियूं पर अॼुकल्ह BSc का वैल्यू न आहे। अगरि को बि यूनिवर्सिटी साइड टीचिंग जो शौक़ु रखे थो त मां उन्हनि खे इहो ई चवंदमि त उहे MPhil में जल्द खां जल्द एडमिशन वठनि। ऐं 18 इयर्स एजुकेशन हाणे हर यूनिवर्सिटी जी जॉब लाइ मैंडेटरी कई वई आहे त पहिरीं त तव्हांखे MPhil में एडमिशन वठणी आहे। ॿियो इहो आहे त BS खां पोइ हिकिड़ो तव्हां ते प्रेशर हूंदो आहे त तव्हांखे पंहिंजो जॉब बि करणी आहे। त हाणे तव्हां जॉब ऐं पढ़ाई खे कीअं मैनेज कंदो त जेके MPhil प्रोग्राम्स हूंदा आहिनि उन्हनि जूं जेके क्लासिस हूंदियूं आहिनि उहो हलंदियूं बि 2 सेमेस्टर आहिनि। क्लास जो जेको टाइम ड्यूरेशन हूंदो आहे उन में हफ़्ते में 1 या 2 ॾींहं क्लासिस रखियल हूंदियूं आहिनि। ऐं कुझु यूनिवर्सिटीज़ इन शइ खे नज़र में रखंदे पंहिंजो वीकेंड्स ते बि क्लासिस रखंदियूं आहिनि ऐं इलाही यूनिवर्सिटीज़ इवनिंग में रखंदियूं आहिनि। सो अॼुकल्ह जा जेके टीचर्स आहिनि उहे ॾाढा फ्लैक्सिबल आहिनि ऐं उहे पंहिंजनि स्टूडेंट्स जी प्रिफरेंसिस जे हिसाब सां क्लास जो टाइम शेड्यूल कंदा आहिनि ऐं यूनिवर्सिटी बि उन्हनि में उन्हनि खे पूरो फ्रीडम ॾिनो आहे। सो तव्हां अगरि रिक्वेस्ट करे वठंदा आहियो त असां नथा अची सघूं हिन टाइम ड्यूरेशन ते त हू तव्हांजो फ्लैक्सिबल करे वठंदा आहिनि ऐं ॾाढो ईज़ी आहे अॼुकल्ह जे दौर में MPhil करणु। 6-8 महीना क्लासिस में अचण वञण वारी ॻाल्हि हूंदी आहे, उहो मिंट में गुज़री वेंदो आहे। जेके कोर्स वर्क जा पेपर्स हूंदा आहिनि उहे तव्हां ईअं ई ॾींदा आहियो जीअं तव्हां BS जा पेपर्स ॾींदा आहिनि। उन में का वॾी ॻाल्हि न आहे उन्हनि पेपर्स खे कढणु। ईज़ीली तव्हां कढी वठंदा आहियो। तव्हांखे क्राइटेरिया ॿुधायो वेंदो आहे, उअं ई असाइनमेंट्स तव्हांखे मिलंदियूं आहिनि, उअं ई प्रेज़ेंटेशन्स मिलंदियूं आहिनि, उअं ई सॼो तक़रीबन कमु थींदो आहे। थोरी हुनजी लेवल जस्ट अपग्रेड थींदी आहे। जंहिं डिसिप्लिन में तव्हां BS कई आहे उनजो ईअं सम्झो त हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि पॉलिश्ड वर्जन हूंदो आहे उहो हिकिड़ो। उनखां पोइ मां तव्हां सभिनी खे जेके ईअं सम्झो त मूंखां बि ग़लती थी वई ऐं मां चाहींदमि त तव्हां न कयो, दैट इज़ के फ्रॉम द वेरी बिगिनिंग पंहिंजो टॉपिक वग़ैरह जंहिं ते तव्हां रिसर्च करण वारा आहियो उहो सिलेक्ट करे छॾियो ऐं जेको पंहिंजो सुपरवाइज़र आहे उहो बि सिलेक्ट करे छॾियो ॿिन्ही जे इंट्रस्ट जे हिसाब सां। छो जे करे उन दौरान तव्हांजो फ्रीक्वेंट विज़िट्स थींदा क्लासिस जे बहाने सां यूनिवर्सिटी। उनखां पोइ शायदि तव्हांजा विज़िट्स घटि थी वञनि, जॾहिं कोर्स वर्क थी थो वञे त उनखां पोइ सच विज़िट करण जो बहानो नथो रहे। तव्हांजी जेकी फ्रीक्वेंट मीटिंग आहे पंहिंजे सुपरवाइज़र सां उहा नथी थिए त पोइ वॉट यू हैव टू डू पहिरीं जॾहिं तव्हां एडमिशन वठो था तव्हांजा क्लासिस जीअं ई स्टार्ट थियनि था तव्हांखे 3-4 टीचर्स उन वक़्तु कोर्स वर्क में पढ़ाईंदा त उन्हनि सां तव्हां हिकिड़ी मीटिंग करे तव्हां पंहिंजे इंट्रस्ट वारो टीचर जंहिं तव्हांजो जेको इंट्रस्ट आहे उन सां रिलेटेड उनजो कमु थियलु हुजे या उहो उनजो सब्जेक्ट हुजे या पढ़ाईंदो हुजे त उन रिलेटेड तव्हां पंहिंजो टॉपिक पहिरीं सिलेक्ट करे छॾियो ऐं उन ते थोरो घणो कमु स्टार्ट करे छॾियो त जीअं ई तव्हांजो कोर्स वर्क कंप्लीट थिए उनखां पोइ तव्हां एलिजिबल हूंदा आहियो फर्स्ट सेमिनार ॾियण लाइ त तव्हां तकड़ में फर्स्ट सेमिनार ॾेई वठो। जॾहिं तव्हांजो फर्स्ट सेमिनार ॾिनल हूंदो आहे टॉपिक रजिस्ट्रेशन जा कमु थियल हूंदा आहिनि त माना ईअं सम्झो त तव्हांजो अधु कमु पंहिंजी स्टडीज़ सां गॾु जेको कोर्स वर्क जो ड्यूरेशन आहे उन सां गॾु ई थींदो आहे। असां ग़लती छा कंदा आहियूं त इहो जेको रिसर्च जो टॉपिक चूज़ आहे उहो कोर्स वर्क जे रिज़ल्ट खां पोइ कंदा आहियूं। सही सही त उन में ई पोइ उन प्रोसेस में साल रजिस्ट्रेशन पोइ वरी उहो टाइम किल थी वेंदो आहे ऐं पोइ जेकी तव्हांजी कंसिस्टेंसी लेवल आहे जेको सुपरवाइज़र आहे उन सां मीटअप आहे पोइ उहो ॾाढो रेयर थी वेंदो आहे। जी ओके बेनज़ीर, ॾाढो सुठो लॻो अॼु जे प्रोग्राम में तव्हांजी अपीयरेंस ऐं ॾाढो इन डिटेल इन डेप्थ सां ॻाल्हायो आहे। ॾाढो यादगार ही प्रोग्राम बणंदो आहे ऐं आई एम वेरी श्योर त अम्मा जॾहिं ॾिसंदियूं तव्हांजूं त ॾाढी उन्हनि खे बि ख़ुशी थींदी, उन्हनि खे बि सलाम ऐं खोड़सारियूं चवंदसि त दुआऊं बि कजो। जी बेनज़ीर, लास्ट में छा मैसेज ॾींदव ऐं तमामु व्यूवर्स जे लाइ तव्हांजो छा मैसेज हूंदो ऐं सुबुह में राउंड प्रोग्राम जे लाइ कमेंट्स बि वठंदा आहियूं, सो प्लीज़। ओके, पहिरीं सुबुह में रहण जे लाइ कमेंट्स खां शुरूआत कयूं था त मेहरान टीवी सां हिकिड़ो जीअं मां तायरा खां पुछां पई एड्रेस वग़ैरह त तायरा चयो तूं ईंदी रहंदी आहीं। सो हिकिड़ो ॾाढो पुराणो कनेक्शन आहे बिनते हवा प्रोग्राम में इलाही दफ़ा मुंहिंजी अपीयरेंस रही आहे त हिन टाइम ते ईअं जॉब जो टाइम हूंदो आहे, वर्किंग डेज़ हूंदा आहिनि त अचणु थोरो मुश्किल थी वेंदो आहे। पर थैंक यू मेहरान टीवी हमेशह वेलकमिंग रहण लाइ, हमेशह इनवाइट करण लाइ ऐं जॾहिं बि जेके बि चहिरा ॾिसंदा आहियूं जेके बि नौजवान कमु कंदा आहिनि थोरो उन्हनि खे लिमिटेड एक्सपोजर हूंदो आहे, एतिरा हाईलाइटेड आहिनि हूंदा ऐं मूं ॾिठो आहे त मेहरान टीवी हमेशह उन्हनि चहिरनि खे खणी ईंदी आहे अॻिते ऐं उन्हनि खे हिकिड़ो पंहिंजो
कम खे शोकेस करण लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾींदी आहे। सो हेड्स ऑफ टू द टीम जेके सिलेक्ट कंदा आहिनि ऐं हर नौजवान खे जेको बि सुठो कमु कंदो आहे पंहिंजी फील्ड में उनखे मौक़ो मिलंदो आहे त उहो पंहिंजा वीचार वंढे। ऐं उन सां गॾु नौजवाननि लाइ मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे त बेरोज़गारी अनएम्प्लॉयमेंट वग़ैरह वग़ैरह इलाही मसइला हमेशह तव्हांखे ॿुधण लाइ मिलंदा आहिनि, पर मां चवंदमि तव्हां कमु कयो। तव्हांखे अगरि वॉलंटियर वर्क जी अपॉर्चुनिटी मिले थी तव्हां उहा बि कयो। तव्हांखे अगरि 15,000 20,000 ते पहिरीं नौकिरी मिले थी तव्हां उहा बि कयो। पहिरीं पंहिंजो हाई डिमांड्स न रखो त हिते ही नथो मिले हिते ही नथो मिले, पहिरीं कमु सिखो। ऐं जेसि ताईं तव्हां इदारनि सां एफिलिएट नथा थियो, असां सम्झंदा आहियूं त असांखे हिन बंदे खां वधीक कमु थो अचे ऐं असांखे सभु कुझु अचे थो, पर असल में जेसि ताईं तव्हां हिकिड़े इदारे जो हिसो नथा थियो, तव्हां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जो हिकिड़े इंस्टीट्यूट जो हिसो नथा थियो, तव्हांखे तेसि ताईं कुझु बि नथो अचे। न तव्हांखे पब्लिक डीलिंग थी अचे, न तव्हांखे कस्टमर रिलेशन मेंटेन करण थो अचे, कुझु बि नथो अचे। उथण वेहण जो ढंग तव्हां पंहिंजो प्रोफेशनल लाइफ खे स्टार्ट करण खां पोइ था सिखो। अगरि तव्हांखे इंटर्नशिप अपॉर्चुनिटी मिले थी, फ्री में किथे पढ़ाइण जी अपॉर्चुनिटी मिले थी, ॾाढो मिनिमल स्टिपेंड मिले थो, ॾाढी घटि पघार मिले थी, पहिरीं कमु स्टार्ट कयो। सुठी नौकिरी सुठे कम जे चकर में पंहिंजा हिकिड़ा जेके टाइम पीरियड आहे उनखे न विञायो, कुझु न कुझु कंदा रहो ऐं उन खां पोइ उहा हिकिड़ो ईअं सम्झो त फाउंडेशन कंसिडर थींदी तव्हांखे पंहिंजे प्रोफेशन में एक्सेल करण लाइ। तमामु ज़बरदस्त, तमामु बहितरीन, ॾाढो वैल्यूएबल मैसेज तव्हांजो। थैंक यू सो मच बेनज़ीर, अगेन थैंक यू त तव्हां आयो ऐं तव्हांजी मौजूदगी में हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम बि मां कंडक्ट करे सघियमि ऐं ॾाढो सुठो मां सम्झां थी हिकिड़ो सुठो ज़ख़ीरो असांजे व्यूअर्स ताईं पहुतो त तव्हां घणो कुझु तव्हांखे सिखण जे लाइ मिले थो। जॾहिं बि तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻियां वधण जो सोचींदा आहियो त खोड़ सारा चैलेंजिस हूंदा आहिनि, तमामु घणियूं ज़िमेदारियूं बि इंसान जे मथां अची वेंदियूं आहिनि। प्रैक्टिकल लाइफ में क़दम रखण खां पोइ ज़िमेदारियुनि जे बि वर इंसान चढ़ी वेंदो आहे। सो आई थिंक सो त तव्हांखे ॾाढे सुठे अंदाज़ में अॼु जे प्रोग्राम खे तव्हां ॿुधो हूंदो ऐं सुठो प्रोग्राम तव्हांखे लॻो हूंदो। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान खे इजाज़त ॾींदो। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।